हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु इंसानी तारीख़ जे पस मंज़र में सभी मजहबी अगवान मांग हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में लखें सुठा लिखा गया है, हज़ारें सवें किताब है। सब का पहिरियों किताब इब्न इस्हाक़ जो है, तंहिंखां पोइ इब्न हिशाम आहे ऐं उनखां पोइ सवें किताब लिखिया गया है। मोहम्मद हुसैन हैकल जो किताब है, इमाम जा आहिनि। मुंहिंजे गुफ़्तगू जो मतिलबु इहो न आहे त जेको उन्हनि किताबनि में लिखियो वियो आहे या रोज़ रोज़ असांजी किताबनि में इस्लामी तारीख़ में पढ़ियो वियो आहे, पढ़ायो वञे थो, उनमें को आउं वाधारो करियां या उन शइ खे रिपीट करियां। मज़हबनि जे अॻवाननि जे बारे में ॿिनि क़िस्मनि जूं ॻाल्हियूं। हिकिड़ो त उन्हनि जे बारे में उन्हनि जा पोइल छा था चवनि, ॿियो त उन्हनि जा मुख़ालिफ़ छा था चवनि, टियों त तारीख़ छा थी चवनि। तारीख़ मां मुंहिंजी मुराद आहे त उन्हनि माण्हुनि जा ख़्याल जेके पूरी इंसानी तारीख़ जा वाक़िफ़ आहिनि, जेके इंसान ज़ात सां दिलचस्पी हिन मक़सद लाइ नथा रखनि त हुननि जी ज़ात, हुननि जो घरु, हुननि जो क़बीलो, हुननि जी क़ौम, हुननि जो मज़हब तंहिंजा मफ़ाद कढाइनि, उन्हनि जी भलाई छा में आहे, उन्हनि जी इज़त छा में आहे। पर हू इंसान ज़ात खे बनी आदम आज़ाए कढीगर वांगुरु हिकिड़ी यकी एंटिटी, हिकिड़ी यकी वहदत सम्झी उहे गौर आहे। उदाहरण ॾिनो, मुंहिंजी माउ बहितर आहे सॼी दुनिया में, मुंहिंजो वॾेरो सभ खां बहितर आहे, मुंहिंजो सरदार वॾो बहितर आहे, मुंहिंजो पीर सभ खां वॾो आहे, मुंहिंजो मज़हबी अॻवान सभ खां वधीक आहे, मुंहिंजो मज़हबी किताब सभ खां सुठो आहे, मुंहिंजो शाइर सभ खां वॾो आहे। या हर एक खे हक़ आहे, पंहिंजी ॻाल्हि। पर जॾहिं सभिनी मज़हबनि जा माण्हू गॾु थियनि, सभिनी क़बीलनि जा माण्हू गॾु थियनि, सभिनी क़ौमनि जा गॾु थियनि ऐं उन बतौर इंसाननि जे जॾहिं गॾु थियनि, तॾहिं सुठो ॻाल्हि कहिड़ी थींदी ऐं तॾहिं ई सभु तरह हक़ीक़त माण्हू खे ॿिए सम्झनि। दुनिया में जेतिरा माण्हू आहिनि तंहिंमें सभ खां वधीक माण्हू मुक़दस इंसाननि जे नाले में आहिनि। मुक़दस किताबनि जी तशरीहनि तां पाण में विढ़िया आहिनि। यूरोप जूं ख़ौफ़नाक लड़ायूं 15वीं सदी में थियूं त इंजीन जे हिन अखर जी माना हीअ आहे या हू आहे। मुस्लमाननि में सिविल खाना जंगी जेका ज़बरदस्त थी 7वीं सदी में, 6वीं जी पछाड़ीअ में, उनजो बि क़ुर शरीफ़ जी फलाणी आयत जो मतिलबु हीअ आहे या हिन अखर जो मतिलबु हीअ आहे। जे दुनिया में जेके सभ खां वधीक माण्हू मारिया विया आहिनि से मज़हबनि जे तशरीह जे मसइले में, छो त मज़हबी किताब त अची विया, हाणे उनजी माना कढनि था माण्हू ऐं माण्हू आहिनि इंसान ऐं माण्हुनि जा मफ़ाद, माण्हुनि जा मक़सद, माण्हुनि जो तरीक़ा। तंहिं करे हर हिकु माण्हू पंहिंजी सवड़ पंहिंजे पेर खां छिके। तंहिं करे हिकिड़ो पासो हीअ आहे त असीं तारीख़ जे आईने में शयुनि खे ॾिसूं ऐं तारीख़ जे वसीतर मतिलब में ॾिसूं त हीअ शइ हिन हंध ते उनजी अहमियत ऐं उनजो मक़ाम कयो। मिसाल तौरु हुज़ूर जिन जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे तॾहिं ॿुधायो वेंदो आहे त अरब जी हुज़ूर जिन जे अचण खां पोइ अॻु में हालत कहिड़ी हुई, जंहिंखे अयाम जहालियत चयो। उन्हनि अरब ॿारनि खे पूरींदा हुआ, ॿारनि माइनि खे मारींदा हुआ, छोकिरियुनि खे मारींदा हुआ, उहो सॼो दास्तान। ऐं फ़र्ज़ु इहो करे वरितो आहे त अरब में सकावत हुई कान ऐं अरब पढ़ियल कोन हुआ। बाप जी जेका तहक़ीक़ आहे त मां माण्हुनि खे थो ईअं न आहे। हिजाज़ में बराबरि इहे कोन हो, नज़द में कोन हो, पर यमन में तमामु वॾी ज़बरदस्त तहज़ीब हुई। हिन जे बारे में वधीक डिस्कवरीज़ आहिनि ऐं यमन इल्म जो घरो, यमन वॾी तहज़ीब जो घरो, हे नज़द, तिहामा ऐं हिजाज़ इहे बराबरि जेके उत्तर पासे आहिनि इन्हनि में बराबरि केतिरो वधीक हूंदो। असांखे ख़बर आहे त हुज़ूर जिन खां अॻु में तिहामा, नज़द ऐं हिजाज़ में अरबनि जी कहिड़ी हालत हुई। पर असांखे इहो मालूम हुअणु खपे जेकॾहिं असीं हुज़ूर जिन खे हिकिड़ी आलमी शख़्सियत सम्झूं था त असांखे इहो सम्झणो पवंदो त उन सॼी दुनिया में छा हो, चीन में छा हो। हिकिड़ी तरफ़ दावा आहे अबदुल आबाद ताईं हुज़ूर जे पैगाम जी अहमियत, ॿिए पासे ख़बर इहा बि कान्हे त चीन में उन वक़्तु छा पियो थियो, इराक़ में छा हो, इंग्लैंड में छा हो, रूम में छा हो, हिंदुस्तान में छा हो। दुनिया में ॿी का दुनिया हुई या कान हुई। अॼु ताईं
असां वटि गवर्नमेंट पाकिस्तान में इन क़िस्म जी कोशिश न कई वई आहे त उन वक़्तु दुनिया कहिड़ी कहिड़ी अॻिते पई करे माण्हू इंसान ज़ात कहिड़नि कहिड़नि दौरनि में गुज़री चुका कहिड़ा माण्हू हुआ मसलन असां लड़ाई आहे बदर जी लड़ाई हिकिड़ो मुंहिंजी मज़हबी हैसियत आहे फलाणा कुफार मरी विया फलाणा बदर हमज़ोए कीअं कयो इहा त ॻाल्हि फर्स्ट क्लास थी आलिशान महाभारत जी लड़ाई आहे ज़बरदस्त आहे तारीख़ पसे मंदर में ॾिसबो त उनजी इम्पोर्टेंस वरी ॿिए क़िस्म जी मज़हबी जंगियुनि खे हिकिड़ो मज़हबी नुक़्ते खां ॾिसणु ॿियो उन्हनि खे तारीख़ी नुक़्ते खां ॾिसणु इहे ॿई शयूं हिक सां गॾो गॾु इंतिहा लाज़मी त असीं ॾिसूं त इन क़िस्म जी लड़ायूं अॻे कीअं हुयूं माण्हू कहिड़ा हुआ हाकुम कहिड़ा हुआ कुरैश खां साहिब याबी मुल्क हुआ उहो मको हो या उहो मदीनो हो या उन्हनि सां गिरफ़ करे कंदा हुआ इहो मुल्क हुआ ख़ुदा जी बस्ती वधीक आहे ख़ुदा जी दुनिया वधीक आहे तंहिं करे जेकॾहिं इहा इजाज़त ॾियो तव्हां फ़क़ति पहिरियों 4 मिंट तव्हांखे ॿुधायां हिकिड़ो जाइज़ो वठां त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो जॾहिं ज़हूर जो पान पैदा थिया त उन वक़्तु इंसान गुज़िरियल 4000 सालनि में कहिड़नि ॾाकनि मां अॻिते पिया थो असांजी तारीख़ सां दुनिया जो पहिरियों शहर सूस जो शहर उहो ज़मीन ते जंहिं पहिरीं शहर जी असांखे ख़बर मिले थी उहो सूस जो शहर आहे जेको इराक़ में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैदा थियण खां 4000 साल अॻे सुमेरियाई तहज़ीब पंहिंजे उरूज ते पहुची चुकी हुई इराक़ जे ओलह जी तहज़ीब ऐं अल्फ़ बे ऐं लिखण जो रवाजु पैदा थियो ऐं अहिड़ी तरह इंसान जेका मॉडर्न तहज़ीब आहे उनजी शुरूआत थी 4000 हुज़ूर जे पैदाइश खां 3200 साल अॻे मिस्र वारनि छा कयो उन्हनि अहराम हिकिड़े असीं रुॻो हिजाज़ ऐं त्याह मां पढ़ंदासीं त असीं उतां सॼी दुनिया जा सभु कारनामा इहे जे कुरैशन पे कया बनी हाशिम छा पे कयो बनी कुरैज़ छा पे कयो बनी नज़ीर छा पे कयो पाण रुॻो इहे बनी हूंदा पाण का ख़बर पवंदी ऐं उनखे नतीजो ई थींदो असीं त सारी तारीख़ी फिनामिना खे सम्झी कोन सघंदासीं ऐं सम्झंदासीं कोन त हीउ दरअसल जेको इंसानी तारीख़ जो वॾो मौज़ू आहे उनजी डायमेंशन्स छा आहिनि 2000 वरे हुज़ूर जन जे पैदाइश खां आरिन दुनिया के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिंदुस्तान समेत हिंदुस्तान ईरान ऐं यूरोप में फैलिजनि 2300 वरे हुज़ूर जन खां दुनिया जो पहिरियों मशहूरु वॾो कानून हमूराबीअ जो कानून नामिज़ जो इराक़ में यानी कानूनदानी फ़क़ति शरीयत मुस्लमाननि जी कान हुई शरीयत हिंदुनि जी बि हुई ऐं पहिरीं जेका शरीयत मज़हबी कानून मुताबिक़ इराक़ जे मज़हबी आलमनि जेका पैदा कई हुई जेका असां ॼातल आहे हमूराबीअ जी 3000 वरे अॻे नामिज़ थी ऐं हुन में के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके बाद में रिपीट कयूं 2000 वरे अॻे मिस्री तहज़ीब पंहिंजे उरूज ते पहुची 2700 वरे हुज़ूर जे पैदाइश खां अॻु में हिंदुस्तान में आरा पहुता ऐं 2000 वरे हुज़ूर जे पैदाइश खां अॻु में हिकिड़ो अजीब माण्हू मिस्र में पैदा थियो जंहिंखे बाग़ी फ़िरौन चवंदा बाग़ी फ़िरौन जो नालो अमीन होतेब ऐं हुन पाण जो नालो रखायो अखनातून हुन पंहिंजे दौर जे मज़हब खां इनकार कयो हिन चयो त हीउ चंद बुलंद चंद पादरियुनि जो दीन आहे दीन इंसान लाइ हुअणु खपे ऐं दीन जी रोशनी सिज वांगुरु हुजे ऐं जीअं सिज जी रोशनी हर हिकु माण्हू वटि बिला तफ़रीक़ ग़रीब ऐं अमीर जे बचे थी तीअं असांजो मज़हब सिज वांगुरु सभिनी लाइ हुजे ऐं तबिक़ाती फ़र्क़ु न वठो हीउ पहिरीं दुनिया जो हाकुम आहे जंहिं पंहिंजे अख़्तियारनि तां हथु खयो पंहिंजी मज़हबी अवलियत तां हथु खयो पंहिंजा केतिरा इलाइक़ा छॾे ॾिनई ऐं पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु रहियो त दीन इंसाननि वास्ते आहे इंसान दीन वास्ते न आहे सभु पादरी ख़िलाफ़ थी विया हुनखे चइबो आहे अखनातून द हेरेटिक बाग़ी फ़िरौन हुज़ूर जे पैदा थियण खां 1570 साल अॻे
सरस्वती नदी के किनारे थे ऋग्वेद जो बेहू वेद है जंहिंमें नगमा आहिनि ऐं टे नगमा वाकई लासानी ऐं शानदार नगमा आहिनि ऐं दुनिया जे पहिरीं अवाइली अदब में हिकु दर्जो आहे। 1470 साल दुनिया जो पहिरियों अज़ीम तरीन शायर होमर ऐं ॿी दिलचस्प ॻाल्हि त 1200 साल अॻे हुजूर जन खां ओकास जो मेलो असीं अरबन में ॿुधूं था वॾा मज़ा थींदा हुआ। यूनान में ओलंपिक रांदियूं शुरू थियूं जॾहिं ताईं हलनि थियूं। ओलंपिक जेके इंतिहाई मॉडर्न आहिनि उहे हुजूर जन खां 1200 साल अॻे शुरू हुयूं अॼु ताईं जारी आहिनि कंहिं न कंहिं ऐं हुजूर जन खां 1253 साल अॻे यूनान में बादशाह ख़त्म करे जमहूरी निज़ाम नाफ़िज़ कयो। 1108 साल अॻे दुनिया की पहिरीं शहनशाह क़ाइमु थी जंहिंखां अॻु में शहनशाह न हुआ। साइरस आज़म शुरू कई ईरान में एशिया में ऐं उहा तमामु वॾो अरसो रही अॼु ताईं ईरान जा शहनशाह सल्तान। 1979 साल अॻे रोम में बादशाह खे ख़त्म करे पाण त भाई जमहूरी नवाज़ शरीफ में बीबी से कोई गांधी है 1200 साल अॻे रोम में जमहूरी निज़ाम कायम। 1050 साल अॻे बुद्ध गुज़ारे वियो गौतम बेमिसाल ज़बरदस्त माण्हू जंहिं बादशाही छॾे मैदान में किरी आयो। अहिड़ियूं ॻाल्हियूं थी दुनिया हैरान करे ॾिठी। ऐं 1050 साल अॻे कॉन्फ्यूशियस वो गुज़ारे वियो। ऐं 19 साल तक़रीबन 19 साल पैथागोरस वॾो दाना यूनान तंहिं वफ़ात कई। पर इहा सॼी 6वीं सदी क़ब्ल मसीह जेका आहे इन 6वीं सदी तमामु वॾा माण्हू वॾा दुनिया जो पहिरियों वॾे में वॾो मौरख़। अॼु तव्हां पढ़ंदो तव्हां हैरान थी वेंदो त हिन माण्हू इन दौर में 970 साल हुजूर जे काल में थ्यूसिडाइड्स जेका तारीख़ लिखी आहे उहा एॾी आलमाना आहे उनमें एॾा दलील आहिनि एॾी सम्झ आहे एॾी रोशनी आहे माण्हू हैरान थी वेंदो उन दौर में थ्यूसिडाइड्स छा पियो करे। ऐं हुजूर जन खां 969 वरे अॻे सकरा शहीद कयो वियो हो। 917 साल अॻे अफलातून वफ़ात कई वई ऐं 904 साल अॻे असां औद जूं लड़ायूं पढ़ूं था बदर जूं पढ़ूं था खंदक जूं लड़ायूं पढ़ूं था। पर हुजूर जन खां 904 साल अॻे ख़ालिद बिन वलीद खे पढ़ूं था। 904 साल अॻे सिकंदर आज़म हिंदुस्तान जी काम शुरू कयूं ऐं हुन इरेंडिकस आइसिस अरबेला ऐं जंगल जे 5 लड़ायुनि में अधु एशिया खे फतह करे छॾियो। बर्क़ वांगुरु मौज वांगुरु जीअं आयो हुई बोल ऐं बिग वांगुरु रोड में आयो ऐं ॾेखारण चाहियां हुजूर खां में कहिड़ा कहिड़ा माण्हू धरती ते रहंदा उन छा कंदा उन्हनि जी रेंज छा कहिड़े पासे मंज़र में हुजूर ऐं पोइ उन जे कामयाबियुनि खे माण्हू पोइ असर अची करे 1891 में अरिस्टो जो मौत थियो ऐं 844 में हिकिड़ो अजीब गरीब माण्हू 91 में हिंदुस्तान की पहली शहनशाह कायम थी धराड़ चंद्रगुप्ता मौर्य। उन दुनिया की सब का बड़ी मिलिट्री पावर वर्ल्ड पावर जंहिंजो फातह वो ज़मीन अॼु ताईं पैदा न कयो तंहिंजे फौजनि खे शिकस्त ॾेई हिंदुस्तान की पहिरीं हुकूमत चंद्रगुप्ता मौर्य कायम कई। ऐं हुनजी ॿी ॻाल्हि जेका अहम हुई सा हीअ हुई त हुन माण्हू केतिरा साल शहनशाह करण खां पोइ फ़क़ीरी अख़्तियार कई ऐं जंग में यानी फ़क़ीरी अख़्तियार करण की टेंडेंसी दुनिया में पसे मंज़र में हुई। बादशाह फ़क़ीरी अख़्तियार कंदा हुआ यानी फ़क़ीर बादशाह को हो। तंहिंखां पोइ यगान अचे थो 1844 में 844 में अशोक आज़म जेको उहा ॻाल्हि कई त अञा मॉडर्निटी क़बूल नथी करे यानी जंग खे हिकु जुर्म करार जंग जुर्म
ये वो फतह जी ॻाल्हि हुई कंसेप्ट आहे। हिकिड़ो माण्हू चढ़ी वेही त फलाणे फतह करे अचे, भाई छा जो फतह जो करियां, हुनजो फतह करिजो, जंग शुड बी आउट नाउ। पर ॿी ॻाल्हि अजीब ग़रीब ॻाल्हि, उहा फ़क़ति हिंदुस्तान में थी आहे, ॿिए किथे बि कान थी आहे, पाण वटि थी। ऐं हीअ इलाइक़ा पंहिंजा हुआ। अशोक आज़म हिन इलाइक़े जो वाइसरा हो। पंजाब खां वठी पंहिंजो इलाइक़ो अशोक आज़म जे जॾहिं उहो गवर्नर हो तॾहिं हिन इलाइक़े में उन मातहत हो। हुन चयो त न रुॻो हर इंसान खे ज़िंदह रहण जो हक़ आहे, न रुॻो हर साह वारे खे, हर साह वारे जानवर खे ज़िंदह ऐं सिहतमंद रहण जो हक़। 788 में दुनिया में वॾे वॾे गोरिल्ला जनरल हैनिबल हाथियुनि खे वठी आल्प्स जबलनि खे पार कयो। 694 में चीन में CSP एकेडमी ठही, जंहिंमें ऑफिसरनि जो सभिनी वॾनि ऑफिसरनि जी तरबियत गाह ऐं उन्हनि जी इम्तिहान जो सिस्टम हलियो। 1300 साल 1911 जे इनकलाब ताईं उहो सिस्टम रहियो। यानी चीन में को माण्हू कंहिं वॾे माण्हू जो पुटु हुजण जे करे नौकिरी कोन मिलंदी हुई, उन्हनि जी थींदी हुई, इम्तिहान थींदो, सिविल सर्विस एग्ज़ामिनेशन फ़क़ति उन मुल्क में वाहिद। 564 बरे में हज़रत ईसा जा 541 साल ईसा जो सलीबत चढ़ियो ऐं रूमी शहनशाह जो दौर शुरू थियो 597 साल अॻे। 200 साल खां पोइ ज़वाल में अची वियो ऐं हुनजे वफ़ात खां 114 साल अॻे रूम ब्रिटानिया जो संदसि सूबो हो, चङा माण्हू फ़ौजूं घुरायूं। ब्रिटानिया जा माण्हू उन्हनि ॾींहंनि में वीचारा हुज़ूर जे ॾींहंनि में ग़ुलाम हुआ, नंढियूं बादशाहियूं हुयूं, कबीलाई सरदार हुआ ऐं सन 1919 खां फ़क़ति 124 साल अॻु में मशहूरु को दास्त आहे लिखियलु आहे। ब्रिटानिया जे माण्हू दाम ऐं बाकर ग़ुलाम हुआ, वीचारा पाण में विढ़ंदा हुआ। रूम ॾाढा लेटर लिखी मोकिलियूं, असीं बाकारियूं का जीअं पाण सिंध जो दर्दनाक अफ़सानो हो तीअं हिननि जो दर्दनाक अफ़सानो। 570 में अंग्रेजी साल इन करे ॾिनुसि जो हिजरी साल फ़क़ति मुस्लमान तारीख़ सां वास्तो रखनि था। रूम कॾहिं चढ़ियो कॾहिं किरियो, छो हिजरी साल में लिखियल ई किथे आई, तंहिं करे पाण खे बैन अक़वामी ज़बान इस्तेमालु करणी थी। हाणे अरब में टे इलाइक़ा, शाम खां वठी यमन ताईं सिर्फ़ु जबलनि जूं क़तारूं आहिनि। उन्हनि जो उड़हनि जो पासो हेठां आहे ऐं गरम आहे, हुनखे अरबी में हुनखे चवंदा आहिनि तिहावा। उभरंदे पासे सवाइ दर्दो इलाइक़ो, मथों उभर कपिड़ो आहे, 4 वारो इलाइक़ो आहे। नज़्द ही जो बादशाह इहे नज़दी आहिनि, विच में जा ताइफ़, मक्को, मदीनो, इहो इलाइक़ो विच जी पटी आहे। अरब सारी नस्ल जा आहिनि, उन्हनि जूं ॿ मुखी लाइनूं आहिनि नस्ली, हिकिड़ा कहतानी ॿिया अदनानी। इहे लाइनूं हलियो अचनि अञा ताईं। कहतानी यमन जा आहिनि ऐं यसरब जा जेके बनी औस बनी हज़रत हुआ इहे बि कहतानी आहिनि ऐं कुरैश मके जा इहे अदनानी। इन्हनि जी पाण में एतिरी क़दुरु ॻाल्हि आहे त सिंध में जेका मशहूरु लड़ाइयूं लॻियूं हुयूं अरबनि जे विच में, उहे बि कहतानी ऐं अदनानी जे विच में हुयूं ऐं इन नसीब जी लड़ाइयुनि इन्हनि खे सिंध में ख़तमु करे छॾियो ऐं मकानी माण्हुनि खे हिन मुल्क ते वरी करणो पवंदो। इहे ॿ वॾियूं हुननि जा डिविज़न्स। यसरब में 2 क़ौमूं तूं बनी समन बनी साद ऐं आगे मिट ॿुधायां थो ऐं हुननि में बनी औस ऐं बनी खज़रज ऐं मके में कुरैशन जो वॾो तो फ़हद आहे पर जेको मशहूरु माण्हू आहे जेके सभु कुरैश जा कबीला जे औलाद आहिनि उहो कुसी आहे। हुज़ूर जन कुसीअ जे पोटे जा पड़पोटा हुआ मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुतलिब बिन हाशिम बिन अब्दुल मुनाफ बिन मुशीर।
हाशिम तंहिंजो नालो असली इहो न हो। हाशिम जो मतिलबु आहे मानी भोर करे खाए। मके जे तरह हाजी ईंदा हुआ, मुख जा थी हुआ, ग़रीब मुल्क माण्हुनि खे खाइण लाइ कोन मिलंदो। तंहिं करे उन साल हाशिम सुखियो हो। अब्दुल शम्स जेको उमवियनि जो वॾो हो, उहो थोरो ग़रीब हो, यमन पासे वापारु कंदो हो, ग़रीब हो। हाशिम थोरो सुखियो हो। हुनजे शान में वॾा कसीदा आहिनि। हाशिम भोर कयल ऐं गेह विधल मानी ज़ाहिर ने मके खे खारायो। हाशिम उन शादी कई यसरब मां। यसरब में मके अचे 200 मील जो फ़ासिलो आहे। माई हिकिड़ी का सुखी हुई, सुखियानी माई हुई, तंहिंसां शादी कई। हुन चयो त आउं पंहिंजो रहंदी हुअसि हिते, मके कोन रहंदसि, मुंहिंजो औलाद हिते रहंदो। तंहिं करे मुंहिंजे पुट जो गुजारो उहो हुन मां निकितो। संदसि भाउ मुतलिब उहो मके में रहंदो हो। पोइ हाशिम वरी शाम जी तरफ़ गुज़ारियो। भाई जो तंहिंजो नालो शहबा हो, पर हुनखे जॾहिं पंहिंजो चाचो वठणु वियो त उहो आयो ई कोन थिए। पोइ हुनखे वठी आयो, ऊठ ते चढ़ी पंहिंजे पुठियां। माण्हू सम्झो त हिन जो बानू आहे, छो चवंदा इहे मुतलिब जो बानू आहे। हालांकि हुनजो नालो शहबा हो, पर पोइ हुनखे नालो पइजी वियो अब्दुल मुतलिब। अब्दुल मुतलिब वरी पंहिंजे पुट जी शादी नानाणनि मां करे। अब्दुल्ला अब्दुल्ला सभिनी नंढो। हाणे हुनजी माउ मुतलिब जी माउ जेका ज़ाल हुई साबुते जी, अब्दुल्ला जी शादी वरी कराई उतां आमना मां। इहा ॻाल्हि हिन करे कयां थो त इहा ॻाल्हि बुज़ुर्गनि खे ॾाढो फ़ाइदे में बाद में थी। त हुनजो तलक रुॻो मके सां न हो। हुनजो फ़ाइदो थियो त हुनजे ॾाॾे जी शादी उते थियल हुई ऐं हुनजो पीउ उते दफ़न थियल हो, हुनजी नानी उते दफ़न थियल हुई। यसरब में इस्लाम खे जेकॾहिं पनाह न मिले हा, बनी औस ऐं बनी ख़ज़रत सां गॾु ई न हुजनि हा, नाना न हुजनि हा, मसइलो तमामु ॾुखियो थी पवंदो। ॿिनि शयुनि वॾो फ़ाइदो ॾिनो, हिकिड़ो अबू तालिब हुनजे किरदारु, ॿियो हिननि खे माण्हू। तंहिं नानाणा उते हुआ। इन ॻाल्हि तमामु वॾो पेचीदे मामलनि में मदद कई। सबबु पेचीदगी तमामु वॾी हुई, तंहिंजे करे ऐं बुज़ुर्गनि सां लॻाव वरी थियो। पेट में हुआ, पीउ गुज़ारे वियो। 5 साल ॿारहाड़ी में रहिया, माई हलीमा वटि। माउ वटि आया त साल अंदरि माउ मरी वई। वरी ॾाॾे वटि आया 3 साल में उहो गुज़ारे। सिरजी तव्हां सूर, सामाणी तव्हां सुख विया, इहे ॿई नूर नवानी नसीब। पोइ करारी जो इलाइक़ो आहे मके जे भरिसां, उते रेडूं था। हज़रत अबू तालिब पाण वटि रहियसि। हिकिड़ो कमु अरबनि चङो कयो त नंढड़े ॿार खे ॿारहाड़ीअ में रहाइनि था। 5-5 साल ॿारहाड़ीअ में रहनि था, मज़बूत थियनि था, ताक़तवर थियनि था। न त कुरैश जेके हुआ तंहिं में ही गड़बड़ी थी। वापारी माण्हू टके जो ख़्यालु कर, सुस्त यूज़लेस, कंहिंखे कम जा रुॻो भाई नौकर गॾु करियूं, बड़न न करियूं, कुर्बानी न करियूं, कंहिं कम जा न थियूं। पर छाकाणि जो ॿार पंहिंजा उते रहंदा हुआ, तंहिं करे उहे सख़्तु जाम थिया ऐं अरबनि जी ॿोली बि सिखिया ऐं अरबनि जा गुण बि पढ़िया। अरबनि में जेके ॿारहाड़ी जो वधू, मसइलन लंडन ऐं यूरोप में असुल जेके शयूं आहिनि से वॾनि शहरनि में, हिंदुस्तान में बि ईअं। पर असांजे ॿारहाड़ी इलाइक़े में सिंधी असुल ॿोली ॿारहाड़ी हुई आहे। शहरी वीचारनि खे ॻाल्हाइण कोन थिए। हाणे ॿोली किताबनि जी चट थी वई आहे, पर छपियल किताब बि सफ़ा ग्रामर ते सफ़ा ख़िलाफ़ नई ग्रामर ठही। पर उते जेका सही ॿोली अरब जी हूंदी हुई, पाण चवंदा तव्हां सभिनी खां वॾो फसी माण्हू आहियां, छाकाणि त अहिड़े इलाइक़नि में रहियो आहियां वॾी सर में, हिते जी ॿोली सभ खां अरब जी अफ़ज़ल हुई। त नंढड़े हूंदे खां अची वापार ते कढी बुज़ुर्ग खे वापार ते वठी विया ऐं तमामु नंढड़े हूंदे खां अची 12 सालनि जी उमिरि में वापार ते हलियो। हिन ॻाल्हि में अब्दुल मुतलिब तमामु घणो भाईंदो हो, जल्दी वरी 9 सालनि जी उमिरि गुज़ारे वियो। अबू तालिब सां पहिरियों जंग जो तजुर्बो थियो बुज़ुर्गनि खे। 15 साल जी उमिरि में बनी हवाज़न सां कुरैशन जो जहिड़ो थियो, पाण तीर कमान खणी पंहिंजी। पोइ वरी अरबनि जे फ़ैसिलनि में बि गॾु हुआ। फ़ैसिलो जेको फज़ूल जो हो, पाण में छा थियो, पीस कमेटी ठही, अरब पाण में गॾिया, वॾो राज थियो, उते पाण शामिल हुआ। उते अमन कमेटी यमन, शाम, इराक, इन्हनि मुल्कनि में हलिया, ॻाल्हियूं ॿुधूं, सम्झूं।
दुनिया में ख़्याल विया आहिनि। उन ज़माने में 3 क़िस्मनि जा 4 क़िस्मनि जा माण्हुनि में ज़हनी ख़्याल हुआ। ईसाइनि ते बंदिश कयल रूमी शहनशाह हुज़ूर जे मन खां फ़क़ति 200 साल अॻे रूमी शहनशाह वारनि ईसाइनि खे उथण फिरण जी आज़ादी ॾिनी, न त बंदिश वॾा आज़ाद। मुस्लमाननि ते जेतिरा आज़ाद थिया उन जो को मुक़ाबिलो न आहे जेको रूमियन ईसाई माउ पीउ पुट खे गॾु करे बुखिया शींहं जानवर ऐं बघार ॿिया नचंदा हुआ। नंढो ॿारु माउ जे अॻियां खणी उन बघार जे हवाले कंदा हुआ, उहो खाईंदो शींहं खाईंदो, पोइ माउ खे चवंदा हुआ त जे तूं ईसा ते लानत विझे त तुंहिंजे ॿार खे बचाए बदल खाई। अहिड़ो हिसाबु मुस्लमान सां न थियो। ईसाइनि ते जेके ज़ुल्म थिया या वरी हिंदुस्तान में शूदरनि ते जेके ज़ुल्म थिया उन्हनि जे भेट में मुस्लमाननि ते ज़ुल्म एतिरा न थिया। इहा ॻाल्हि तव्हां खे सम्झो। 200 साल इहा मुसीबत बंदि थी। हिकिड़ा यहूदी हुआ, ॿिया ईसाई हुआ, ॿिया अरब हुआ। जेके पाण काफ़र चवनि था पर अंग्रेज़ी किताबनि में काफ़र कोन चइबो आहे, उन्हनि खे बुत परस्त पॉलीथिस्ट जेके घणनि ख़ुदा चवनि। पर चोथी पीढ़ी शइ उहे हुआ हनीफ़, जेके न के ईसाई हुआ, न के अरबनि जे दीन ते हुआ, न के यहूदियुनि दीन हुआ। उन्हनि चवंदा हुआ त असीं दीन इब्राहिम ते आहियूं। उहे हिकिड़े ख़ुदा खे ॾींदा। उन्हनि में काफ़ी माण्हू मसलन सभिनी खां मशहूरु ऐं जेको मूंखे वणे थो ॾाढो ज़बरदस्त माण्हू हो, उहो हज़रत उमर जो चाचू लाजवाब माण्हू ज़ैद बिन अदून। उनजे बारे में मशहूरु आहे त काबे में हथ विझी पोइ चवंदो ऐं मुंहिंजा मौला मूंखे इहा ख़बर न आहे त सही ॻाल्हि छा आहे ग़लति छा आहे, मूंखे हिदायत कर त कीअं तुंहिंजी पूॼा करियां, पर हीउ जेको तरीक़ो हले थो इहो मूंखे पसंदि आहे। ऐं सही बुखारी में आहे त हुज़ूर जिन जी सांस मुलाक़ात थी। ऐं तंहिंखां पोइ बरका बिन नौफल बीबी ख़दीजा जो सौट उन सां किथे थींदी हुई। तंहिंखां पोइ हिकु वॾो ज़बरदस्त शाइर ताइफ़ जो मुआविया, वॾो शाइर उल्ला आयो आहे, अबू साहब में आयो आहे त हुज़ूर जिन संस कलाम ॿुधो, पोइ हुन चई वरी मूंखे शहर ॿुधाए, पोइ वरी शहर ॿुधाए, वरी शहर ॿुधाए। उहो बि अरबनि जे इन्हनि बुत परस्तीअ खे कोन मञी। पोइ हुज़ूर जो कौल आहे त हीउ मुस्लमान धीरे धीरे रहिजी वियो। चवण हुई थो चाहे त जेके हुज़ूर जा ख़्याल पैदा थिया से एम्ब्रियोनिक फॉर्म में आस्ते आस्ते इर्तिका पज़ीर हुआ। उन दौर में बुतनि जे ख़िलाफ़ ख़्वाहिश ऐं सम्झ उन्हनि ॿियनि ॾाके अॻिते वधी पई। ॿियो जेको हुज़ूर खे बैन अक़वामी पसे मंज़र मिलियो, हिन पासे यमन, हिन पासे इराक़, हिन पासे शाम, हिन पासे ईरान, इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे। ॿियो जेको फ़ाइदो हुज़ूर खे थियो उहो थियो त 2 शहनशाह तो पाण में टकरी कयूं। 2 ख़तरनाक शहनशाह जिन सॼी दुनिया में मिडल ईस्ट खे जेको मौसम ईस्ट जो मर्कज़ हो तंहिंजे ईचे में हली वेठियूं हुयूं, यानी ईरानी शहनशाह ऐं रूमी शहनशाह। इन जे विच में तमामु बेपनाह लड़ायूं आयूं। इन्हनि शहनशाहनि पाण में विड़ी हिकिड़ी कमज़ोर करे छॾियो। आख़िरी दफ़ा जॾहिं हुज़ूर जो नुमाइंदो पियो हो ईरान खां त हुन चयो पंहिंजे गवर्नर खे, यमन जे गवर्नर खे चई हिन मोहम्मद खे गिरफ़्तार करे मूं वटि अची वञो। हुन ते अमल कोन कयो पर हुज़ूरनि जा पोयां पसां, यानी तारीख़ी लम्हा जेके से बि ख़िबर में फ़ाइदे में हुआ। छो तारीख़ जेकॾहिं आसपास जी तारीख़ ख़िबर में न आहे त शयूं जेके सलाह आहिनि नयूं नयूं सलाहनि जा अॻिते वधणु मुमकिन आहे। गौर फरमाईंदा हुआ, नौकर सां कचहरियूं कंदा हुआ, शाइरनि सां, ज़ैद सां, ॿिया बि हुआ। दुनिया में बि हलिया, गारे हिरा में गौर फरमाईंदा हुआ। ख़ुदे जा जेके असर बरका बिन नौफल जा हुआ। ज़माने जो उन नया ख़्याल हुआ, दीन के गोड़ हथ चुका हुआ, पुरानियूं ॻाल्हियूं थी चुकियूं हुयूं। माण्हुनि खे कंहिं नए शइ जी ज़रूरत महसूसु थींदी हुई, ख़ासि करे वापारी क्लास खे। फ़ौजीदर माण्हू हुआ, आज़ाद माण्हू हुआ, ख़ुशहाल माण्हू हुआ, आज़ाद तबियत जा माण्हू हुआ, शहनशाह ॿिन्ही जी गिरफ़्त खां आज़ाद हुआ। सफ़ा पीड़ियल माण्हू नवां ख़्याल पैदा न करे सघंदा, सफ़ा ख़ुशि माण्हू कोन करे सघंदा। माण्हू विच तरह जेके न पीड़ियल हुजनि त सफ़ा मथे, विच तरह माण्हू हुआ, आज़ाद ख़्याल हुआ ऐं अजीब ग़रीब। जीअं ड्राइंग बि लिखियो आहे त शहरनि ऐं रणनि पटनि ऐं जबलनि जे विच में बैलेंस ऑफ पावर तारीख़ रखियो।
केतिरा ज़माना शहर अॻिते वधंदा आहिनि, तहज़ीबूं ईंदियूं आहिनि, हिकिड़े ॾाके ते ईंदियूं आहिनि, पोइ सहरान जे पेट में गोद में पलियल ख़्याल उहे वधंदा आहिनि ऐं उहे ओड ऐं ॿिज वांगुरु शहर ते छांइजी वेंदा आहिनि, नई तहज़ीबूं जनम वठनि। तव्हां ॾिसंदो तारीख़ ॾिसंदो त ईअं विच एशिया में तूफ़ान जा वेंडल्स जा ऑर्गन्स जा इहो तवाज़ुन खे मेंटेन 610 में हुज़ूर जबकि नबूवत अता थी, 3 साल अंडरग्राउंड कमु कयूं, कुझु माण्हू मुस्लमान थिया, थोरा घणा अवाली मुसलमान में बीबी खुदीजा हुई, हज़रत अली हो, हज़रत अबू बकर हो, हज़रत उस्मान हो, पर ॿ-टे उहे माण्हू हुआ जे बाद में तमामु मशहूरु जनरल थिया, जिन्हनि मुसलमान जी तारीख़ में तमामु वॾो रोल अदा। मसलन साद बिन अबी वक़ास, पोइ बि अबू उबैदा बिन जर्राह जिन ईरान फतह कयो ऐं मिस्र ते हमलावर थिया ऐं फ़लस्तीन ते आया, इहे जनरल पहिरीं दिन मुसलमान थिया। सादा माण्हू हुआ जंगनि में जनरलशिप जी मंज़िल कंदा। आख़िर 613 में सभा जे जबल ते बि सभिनी माण्हुनि जी ललकार कनि, ऐलान कयो बाबा मां नबी आहियां, माण्हू न मञियो। बनी हाशिम खे दावत ॾिनऊं, बाबा मां नबी आहियां, तव्हांजो माइट आहियां, मुंहिंजी ॻाल्हि मञियो। तंहिंखां पोइ मके में मदीने में पिया, काबे में पिया, उते नमाज़ पढ़ियूं, उते ऐलान कयूं, तबलीग कयूं, माण्हू सभु वेट करे हज़रत अबू तालिब वटि आया, भाई तुंहिंजे भाइटे खे सम्झाए हीअ मुसीबत पैदा करे वेठो आहे, असांजे दीन जे ख़िलाफ़ु आहे। उहो मशहूरु वाक़ियो में तव्हां ॿुधो, हज़रत अबू तालिब पंहिंजे भाइटे खे चयो बाबा तुंहिंजो चाचो थोरो आहे, हुन ते वज़न एतिरो रख जो हू सही सघे, तूं पंहिंजे दीन जो प्रचार भले कर, पर ईअं न कर ॿियनि जे ख़ुदा खे, ॿियनि जे इबादतगाहनि जे ख़िलाफ़ु इहा ॻाल्हि न कर, इहे अरब माण्हू ख़राबु आहिनि, पाण में एतिरी पहच कान्हे जो पाण खे मोह ॾेई सघूं, तंहिंखे एतिरो मूंखे वज़न रख। हुज़ूर जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी रोई, छोड़णु जो ॻाल्हि वाजिबी आहे। दौरा ॿई पार यूं हैरत में पियो जे वेहां त बेर थिए, ॾींहं में पोइ लिहाज़ जे वञा त बाक़ो थिए, ॿारे पोइ 50 हुत थी बादे वार चाचो वाकई पूरो हुआ। हाशिम वारा जेके एॾा वॾा हुननि ॿिए पासे ज़बरदस्त पिया ताक़तवर कबीला सॼो अरबस्तान आहे, हेॾा पंहिंजे वाइदे जी, पंहिंजे मज़हब जी, पंहिंजे सोच जो ख़्यालु आहे ऐं ॿुढा हालत माण्हू खे बि चए थो, पोइ रोई चई बाबा हे ॻाल्हियूं था कनि से ठीकु आहे, पर मुंहिंजे हिकिड़े हथ ते जेकॾहिं सिज रखंदा, ॿिए हथ ते चंड रखंदा, ऐं वॾी ॻाल्हि कान थींदुसि। उहा हिजरत थी 622 में, पर इन हिजरत काल में तमामु वॾी तयारी थी। यसरत खां हिकु वॾो वाक़ियो थियो, इतफ़ाक़ी वाक़ियो, जंहिं तारीख़ खे न हूंदो। हिजरत छो थी? छो त हुज़ूर जियां हराम करे छॾियो, हज़रत उमर मुस्लमान थियो, हज़रत हमज़ो मुस्लमान थियो, मके में विया, ज़ार थियो, सभु कुझु थियो, पर ताक़त जो तवाज़ुन कमज़ोर हो, तंहिंजे करे मुमकिन कोन हो त हीअ ॻाल्हि हली सघे। हाणे उहा छटा थी पिया ऐं बनी हाशिम खे शोबे अबू तालिब में कैद करे रखियऊं, घेरो करे रखियऊं, नियाणी जा कपिड़ा फाटी विया, दियूं कढी छॾियूं, शादी केरु न करे, अन्न केरु न ॾे, अटो केरु न ॾे, ज़िंदगियूं ख़तरे में विड़ी न थी सघिया, छो त चौथ फूंड थी थींदी। बाक़ी हिननि खे हालत जेका उहे 3 साल हुआ, उन्हनि ते अबू तालिब तमामु वॾा क़सीदा लिखिया आहिनि, उहे पढ़णु खपनि, उहे हिन इसाक़ ऐं हिन हाशिम में तव्हां मिलंदा। ऐं उन्हनि ॾींहंनि में माण्हू शाइरी जी प्रोब कंदा, पर कोन हुयो शाइर, पर तबलीग कंदा हुआ। इन में तव्हांखे हज़रत अबू तालिब जो किरदारु मिलंदो, तव्हांखे मालूम थींदो इंसान जॾहिं पंहिंजी ॻाल्हियुनि ते बीहनि था, हेॾा प्यारा, हेॾा पसंददार, हेॾा ज़बरदस्त इंसान थियनि था। उहो मज़हबी तसब करे माण्हू चवनि मुसलमान आहे कोन्हे, उहो वैसा, पर तारीख़ी तरह इस्लाम जो कामयाबी जो तस्वर हज़रत अबू तालिब खां सवाइ करे सघिजे ई नथो। इन सॼे रुबाई खां पोइ मसमस 619 में वो बाइकाट उठो और बाबा क्या ख़राब था, खुदे जा मरी वई, अबू तालिब गुज़ारे हुज़ूर जन बेपनाह थी विया। अरब में पनाह खां सवाइ केरु जहिड़ो रहे, सभिनी कबीलनि वटि पिया, सभिनी इनकार करे छॾियो, ताइफ़ वटि पिया, उन पथर हाणे मथो फाड़े रखियनि, चोतर ज़मीन तंग थी। इन विच में हिकिड़ो वाक़ियो थियो,
इतफाक़ वॾो पार था कनि। वो पार ॾिठो त यसरत में 620 धारे बनी औस ऐं बनी हज़रत जे कबीलनि में लड़ाई नेठि बंदि थी, पर सुलह न थी। सभिनी चयो त हाणे को विचां टियातुर माण्हू हुजे जो अची असांजे विच में ठाह करे। नतीजो इहो थियो त उहे यसरत वारा हेॾा आया, उहे आस्ते आस्ते मुस्लमान थियण लॻा। जेके मुस्लमान थिया त के वापसि मोकिलियो वियो, पछाड़ी हिकिड़ो नुमाइंदो मोकिलियो वियो, पछाड़ी माण्हू आया, 70-82 आया, वधीक आया। ऐं हुजूर जन पंहिंजी आदत मुताबिक़ उन्हनि खां बैत वरितो। हिन ते आउं ॻोल्हियुसि त अरबनि जे इन आदत जो असरु कहिड़ो जो इस्लाम थी कहिड़ो। ॻाल्हि कबी एग्रीमेंट्स बाबा ॾी माण्हू आहे, हर ॻाल्हि बाबा चिठी ऐं पधरी कनि। चऊंसि तूं असां सां गॾिजी उते हली रहो, चइजे कि उते हलंदसि पोइ उते हमिलो कनि त पोइ चई तोखे बचाईंदासीं। चई पोइ मूंसां हितां जा माण्हू अची हमला कनि, चई त बचाईंदासीं। चई हिते जा माण्हू जिन सां ॿाहिरां अची विढ़ा त पोइ चई कोन बचाईंदासीं। हिनखे चइबो आहे बैतुल हर्ब, जंगी एग्रीमेंट। मतिलबु हिकिड़ो ॿियो कसम खणाइनि, अख़बार ॿियो दफ़ो कसम माना पोइ वरी पंहिंजनि माण्हुनि खे 80 माण्हुनि खे ॾियारे मोकिलियो। हुजूर जिन जी इन आदत ते आउं पोइ ॻाल्हाईंदुसि और कहिड़ी हर शइ डिसिप्लिन सां हलाइणु। हज़रत उमर जे बारे में रूमियन मौलाना रूमी लिखियो आहे, बा तवक्कल सां कोई इश्क़ लबंद, तवक्कल सां गॾु उठ जो घोड़ो ॿध वॾा उछले न वञे। हुजूर जिन नबी हुजण ऐं पैगंबर हुजण जे ज़मन में कॾहिं बि दुनियावी बंदोबस्त में पाई जे ग़फ़लत न कई। हर तरह जी मुकम्मल एडमिनिस्ट्रेशन हुई, रहम हो, शफ़क़त हुई, कुर्ब हो, मोहब्बत हो, पर बंदोबस्त 100% हो, 100%। तव्हां ॾिसंदो उते करामत हो, मौजज़ा तमामु ज़बरदस्त, पर हिकिड़ी ज़री माइन्यूटेस्ट डिटेल जो बंदोबस्त हो। हुजूर जिन जी जेका वर्ल्ड इम्पॉर्टेंस आहे, शायदि लीडर्स खे छा करणु खपे, रुॻो ग़ैबी इमदाद ते भारणु खपे, रुॻो फ़रिश्तनि जो इंतज़ारु करणु खपे, या रुॻो तवक्कुल ते कमु करणु खपे, या लीडरशिप जूं सलाहियतूं तंहिंजे जेकॾहिं असां इलाही किताब पढ़ूं था सलाहियतूं लीडरशिप जूं। मुंहिंजो चवणु आहे जेकॾहिं को लीडर थियणु चाहे थो त उनजे लाइ सभ खां बहितरीन जो किताब थी सघे थो सो हुजूर जी ज़िंदगी जो ख़ुदि में शामिल आहे। या तमामु वॾा महफ़ूज़ आहे, मॉडर्न कंसेप्ट्स आहिनि, पर उनजो मुतालबो करण खां सवाइ ॻाल्हि में सम्झ में यानी हिकु हिकु शइ जो बंदोबस्तु कयो, एग्रीमेंट कराया था, तयारियूं कयूं वयूं, माण्हू मोकिलिया था, प्रोपेगेशन मोकिलिया था, उठ वठी रखिया था। पाण हुन खां अॻु में शहर जे मर्कज़ खां निकिरी अल अरकम जे जाइ में पाण में बि हलंदे क़दम खयूं, यानी मौजज़नि ते न भरियऊं। ये कोन चऊं त आउं कंहिं न कंहिं तरह बची वेंदुसि, न कंहिं न कंहिं तरह बची वञिबो, पर उन पूरी तयारी, पूरी यथा, पूरी एडमिनिस्ट्रेटिव। हुजूर जन कहर जा एडमिनिस्ट्रेटर, कहर जा बंदोबस्त, सादा सवाजा गरीबड़ा मस्त फ़कीर दरवेश इश्क में मस्त, पर जंहिं वक़्तु दर इश्क उन फारसी जो आहे दर इश्क गुंजईन के लज़्ज़त से बाद सुबह दर कार हाय ज़िंदगी जो संग खारईन। मोहब्बत में ईअं ई जीवा बुखड़ी जेका सुबुह जो तरह जी हीर लॻे थी तब ॾकी ऐं लज़्ज़त में थी वञे थी, पर जेके मैदान जंग जा मुक़ाबला आहिनि चङा क़िस्म पथर आहिनि ऐं पथर पूरे जेके सख़्तु कारा पथर। हुजूर जी ज़िंदगी में तव्हां इहो ॾिसंदो त हिकिड़ो तमामु ज़बरदस्त मुतज़ाद शयुनि जो इतिहाद, दुनियादारी, दुनिया जा समूरा फ़राइज़ अदा करणु, नंढड़ियूं ॻाल्हियुनि खां नंढे में नंढियूं माइन्यूटेस्ट डिटेल कमु करणु, ऐं वॾे में वॾियूं जिते सरमस्ती बेख़ुदी ऐं पंहिंजो पाण खे बात करणु ऐं फना करे छॾण जा मक़ाम हुजनि, इहे सभु शयूं कनि। जेको इन क़िस्म जो फना हुजे जो ज़िंदगी खे ख़ुशी जे बराबरि सम्झे सो वरी नंढड़ियुनि ॻाल्हियुनि खे अहमियत ॾे, ईअं अक्सर न थींदो। रेंज ऑफ रिएक्शन्स वुसत एतिरी जो हिकिड़े पासे पहाड़ जबल ऐं हिमालय जो ॻरो माण्हू ऐं ॿिए पासे नंढिड़ो हवा खां हल्को माण्हू, इहे शयूं जॾहिं गॾिजनि थियूं तॾहिं मोहम्मद जहिड़ी शख़्सियत ठहे। ऐं जॾहिं आउं मोहम्मद चवां समूरे पूरे एतिराम इज़त सम्झणु खपे ऐं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शुड बी अंडरस्टूड असां में लाभ चवंदा आहिनि, इहे सम्झ में अखर अचे त इहो असीं बार बार दोहरायूं था ऐं जॾहिं उहो रहिजी वञे त इहो सम्झणु खपे त इहा बेअदबी जे ख़्यालु कान, पर गुफ़्तगू जे रवायत जे सिलसिले जी ॻाल्हि सम्झणु खपे। जॾहिं आउं चवां मोहम्मद जो नालो वठां सम्झणु खपे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 622 में रवाना थिया, 3 ॾींहं जबलनि में सौर में निका पिया, हुते पहुता, कुबा जे जाइ ते पहुता, ज़बरदस्त शानदार बंदोबस्तु थियो।
ॿ अंक हिकिड़ो मस्जिद ठाहियूं ऐं मस्जिद पाण वञी पुठंदे ठाहियूं, घरा पुठा दास्तान आहे सॼो कीअं ठाहियूं बि माण्हू डरो पथर ते कयूं त माण्हू वञी चवंदो आउं थो वठणु त उनखे कीअं कोन चवंदो न को हथ न विझ आउं कोन थो ठाहियां ऐं खणा थो पाण न जंहिं पथर में अॻिते वधूं उहो जंहिं पथर खां वरितो थिए त छॾे ते ॾिनऊं वरी ॿिए ॻरे पथर में अॻिते मस्जिद ठही उन जे मथां खड़ा रखियलु आहे खजीअ जा ऐं दुनिया जी तारीख़ में मुस्लमान जी सभ खां बहितरीन मस्जिद उहा हुई। हींअर मस्जिदूं अरबन रुपयनि जे ब्लैक मेलिंग जी पैसनि सां ठहनि थियूं, तमामु ज़बरदस्त आलीशान पैसा ख़र्च कनि था, पर मस्जिद उहा हुई जंहिंजे मथां खजी हुई ऐं भित लिबियल हुई ऐं उहा ई पहिरीं मस्जिद हुई ऐं उन में ई वॾा वॾा फ़ैसिला कया विया। ॿियो कमु अजीब कयूं छो जो कि कॾहिं कोन थियो, मके ऐं मदीने जे माण्हुनि खे भाउ कनि ॿ भाउ कनि ऐं किन हालत में अजीब ॻाल्हि इहा थी त माण्हू पंहिंजे ज़ालुनि खे तलाक ॾेई सो पंहिंजे भाउ खे बि ॾेई छॾे अहिड़ा मिसाल लेकिन सभु गॾु थियो। पोइ वरी पंहिंजी आदत मुताबिक़ उते एग्रीमेंट कया मीसा खे मदीना मदीनो यसरब जो नालो कोन हो, शहर जो नालो यसरब आहे, मदीनो माना शहर को नालो ॿुधऊंसि मदीना तो रसूल रसूल जो मदीनो तंहिं करे पोइ उहो नालो पइजी वियो, पर उते माण्हू हुनखे उन ॾींहं में यसरब चयो। यसरब में 3 यहूदी क़ौमूं हुयूं, बनी करीज़ा, बनी कीनका ऐं टी बनलो, ॿिया बनी औस ऐं बनी हज़रत हुआ। अब्दुल्ला बिन उबे हो जेको ज़रेगढ़ बादशाह थियण वारो ॾाढो नाराज़ थियो हुनजे अचण ते, सभिनी गॾिजी एग्रीमेंट ठाहियो। उहो एग्रीमेंट रिकॉर्ड ते मौजूदु आहे। हिकु हिकु शइ में लिखी पई आहे, उन ज़माने में हिननि हर शइ जो इम्कानी फ़ैसिला सभु गॾिजी लिखी पिया। तंहिंखां पोइ हिननि मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते ग़ज़वा कयो। ग़ज़वा जी माना छा आहे? ग़ज़वा जी माना आहे उहो हमिलो जंहिंमें हुजूर जन पाण शरीक हुजनि। मुख़्तलिफ़ क़बीलनि ते मुख़्तलिफ़ हंधनि ते ग़ज़वा थियूं, जेका ट्रैफ़िक ईंदी हुई क़बीलनि जी शाम खां इराक़ मां जेके हिननि जा ईंदा हुआ काफ़िला उन्हनि जे मथां छापा हया विया, मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते छापा हया विया, माण्हू गिरफ़्तार थिया, उन्हनि में मर्द हुआ, औरतूं हुआ, ॿार हुआ, उन्हनि खे फिदियो वठी आज़ादु कयो वियो। कॾहिं कॾहिं राति जो शब खून हणिबो हो, नंढड़ा ॿार मरी पवंदा हुआ, उन्हनि जो सही बुख़ारी में बाज़ारि पवनि त ॿार नंढा मरी पवनि त उहे जाइज़ या न आहिनि, इन जे बारे में सॼो महाज़ी वारो चैप्टर जो सही बुख़ारी में आहे, उहो वधीक तफ़सील सां पढ़ी ज़रूरु पढ़णु खपे। महाज़ी वारो न सम्झो त उन दौर जी सूरत हाल खे न सम्झी सघो। बदर में कहर जी बहादुरी कई हुई, थोरा माण्हू घणनि माण्हुनि सां विढ़िया ऐं बदर में मके जा वॾे में वॾा सरदार क़तल थी विया। उनमें अरब हो, मुआविया जो नानो उहो क़तल थी वियो, ॿिया वॾा ज़बरदस्त माण्हू क़तल थिया। हमिलो कयो, हुननि मौज वठी विया, लड़ाई खां थी वापसि विया, वरी मौज जी लड़ाई लॻी। उनमें डिसिप्लिन कोन थियो, जेके पीछूं पतह थी तंहिंजे ख़ुशीअ में जेके माण्हू गार्ड ड्यूटी ते हुआ उन्हनि छॾे ॾिनी। मुस्लमाननि खे ज़रे शिकस्त आई, हुजूर जन औज जबल ते चढ़ी विया, पंहिंजी बेटी खे ख़बर कान हुई। अरबन में हिकिड़ो ॾाढो मज़ेदार ॻाल्हि आहे, अरबन अंग्रेज़नि रोमियन ऐं यूनानियन तारीख़ जो ॾाढो एतिराम आहे। ॿियनि कंहिं क़ौमनि में इन्हनि 4 क़ौमनि जेतिरो एतिराम कोन्हे। अरब हर हदीस में बयानु करे पछाड़े चवंदा कमाकार, यानी इहे लफ़्ज़ चई या जेके हुन चया हक़ीक़त में उहे अखर जॾहिं आउं पक नथो ॾियां कमाकार कमाकार। त उनमें उहो तफ़सील अरबन ॾिना आहिनि ज़बरदस्त आहिनि। हुजूर जी ज़िंदगीअ ते हदीसनि जे किताबनि में इख़्तिलाफ़ तमामु घणो आहे, पर जेके तव्हां पढ़ंदव त तव्हां हैरान थींदव त हिननि माण्हुनि इहे किताब लिखिया कीअं आहिनि। यानी जेका हिकु इंटेलेक्चुअल जुर्त खपे, माण्हू केतिरनि पंहिंजी ऑटोबायोग्राफी लिखियो आहिनि, चवण त कमाल थी आहे, बसि अहिड़ो थियो ई कोन।
असांजो फ्रांस जे माण्हू ॾाढो विरल लिखियो आहिनि, ॿियनि लिखियो आहिनि, ईसाई लिखियो आहिनि, पर हिते जेके हवाले मसलन हिकिड़े माण्हू जंग बदर खां पोइ काब बिन अशरफ यहूदी हो, त हुननि जे ख़िलाफ़ हिकु वॾी कैंपेन शुरू कई, शहर ठाही, से वरी माइल ॻाया, गिला अजमूं गारियूं पिसा मसला बिगा, त हुज़ूर जन चयो त पोइ आहे जो अशरफ जे पुट जो हिसाब किताब करे कंहिं माण्हू खे चयो त साईं हुन में कुझु हीले ऐं अटकल ऐं चालाकी जी इजाज़त आहे, त हुज़ूर जन फ़क़ति कंदे अचे। उहे माण्हू विया ऐं काब बिन अशरफ खे जहिड़ी तरह क़तल कयो वियो, पोइ तव्हां सही बुखारी कयो। उनमें काब त काफ़िर आहे, मुस्लमान कोन्हे ऐं वॾी ज़्यादती कई आहे, पर जॾहिं तव्हां काब जे किरदार जे बारे में पढ़ंदव त तव्हां दिली दिलि में हुनजे हिकिड़े हिसे खे सलाम कंदो, माण्हू बराबरि मुस्लमान कोन हो त कहिड़ी कमाल आहे। काफ़िर वाजिबुल क़त्ल, पर माण्हू कहिड़ो, ऐं वधीक सलाम तव्हां कंदो अरब जे मुहर्रिख़नि खे ऐं सही बुखारी वारनि खे जिन हुनजो किरदारु पेश कयो। जॾहिं हुन खे क़त्ल ते कयूं त ॿारनि सॾ अची मुस्लमान कीअं सॾु कयो ॼण त असीं महिमान आहियूं, सॾु कयूं तॾहिं ज़ाल चयसि त हिन सॾ में मूंखे धोखो नज़र अचे थो, चई ऐं मूंखे हिन मां रत जी धप थी अचे, चई ख़ुदा जो कसम मूंखे पाणी ईअं लॻे थो, पर आउं चवंदुसि त काब बिन अशरफ कंहिं धोखे सां दर ते महिमान जे शुबे में क़त्ल थी उनजो लाश तड़पंदो भरे दरवाज़े ते पियो हुजे, पर ईअं न थिए त मुंहिंजे दरवाज़े ते को महिमान अचे भटकियल मिलियल बुखियल ॿार उहो तड़पंदो ॿार अची वञे ऐं उनमें जो माण्हू अंदरि गिड़ी आया त संदसि भाउ खीर पिया, तंहिं चयसि त आउं मुंहिंजा हे ॿार केरु से ख़ुशबूदार हिनखे सिंगार थी भाउ भरे सघूं, उन ॿार में हथ खणी जेके जलस पिया मुस्लमान आहे त हुनखे खंजर हया, हुनजो मुंहिंजा भाउ चई दीन जो मसइलो आहे, दिन जो मसइलो काफ़िर उसमें क्या तव्हां पढ़ो। अहिड़ी का बि हिस्ट्री दुनिया जे माण्हुनि में एतिरी अख़लाक़ी ज़रूरत आहे, उहे ॻाल्हियूं लिखनि जेके हिननि लिखियूं, ऐं एज़ अ वर्क ऑफ प्योर लिटरेचर एंड प्योर आर्ट ऐं इंटेलेक्चुअल ऑनेस्टी वॾा इख़्तिलाफ़ आहिनि, वॾा कूड़ बि ठहिया, नतीजूं घणियूं पयूं आहिनि। आउं हिकिड़ी टोटेलिटी जी ॻाल्हि, हिकिड़ी इंटेलेक्चुअल एफर्ट जी ॻाल्हि, हिकिड़े आउं तहक़ीक़ जी ॻाल्हि, हिकिड़े तहक़ीक़ जे वॾे ख़ज़ाने जी ॻाल्हि तव्हांखे तमामु हदीस जे किताब में हिकिड़ो इंटेलेक्चुअल ऐं तहक़ीक़ात जो इंसानी सोशोलॉजिकल मसइलनि जो तव्हांखे वॾो ख़ज़ानो मिलंदो, दीन दुनिया में मिलंदो, बेस्ट मिलंदो, सवाबु मिलंदो, उहो पंहिंजी जाइ ते तव्हांखे दुनिया जो सवाबु मिलंदो, लेकिन इन शयुनि खां आज़ादु बौद्ध जी लड़ाई में माण्हू सम्झो त हुज़ूर जन गुज़ारे उते हिकिड़ी माई वेठी हुई, तंहिं पंहिंजे हुज़ूर जन जे हिफ़ाज़त जल ते उन तराई पे हयूं, ऐं हिकिड़े भेरे माण्हू चए भला हुज़ूर जन जी ॿोली में कॾहिं को हेठि मथे थियो लफ़्ज़, त चई त हिकिड़ो भेरो जो माई खे चई त मुंहिंजा पीउ पीउ तूं तव्हां कुर्बान, वञा ही नेज़ो खणी अञा भणनि, उन दफ़े इहे लफ़्ज़ असां हुज़ूर जे बारे में माई खे ज़ख़्म आहे तमामु घणा, ऐं उन ई मौक़े ते अरबनि जो बाबा मोहम्मद मरी वियो, किन चयो हा, किन चयो न, चऊं उमिरि खे सॾु करियो, उमिरि कूड़ न ॻाल्हायूं, पर उमिरि खां पुछूं बाबा मरी वियो आहे, जीअरो आहे, चई जीअरो, चई अच्छा असीं वरी ईंदासीं, हींअर बची विया आहियो, असीं वरी तंहिं खां पोइ खंदक जी लड़ाई लॻी, वरी बि सही बुखारी पढ़ो, हीअं टाइम कोन था पढ़ी ॿुधायां तव्हांखे त मुस्लमान कहिड़नि हीलनि सां यानी जंग में दुश्मन खे गुमराह कीअं कजे, दुश्मन खे पाण में कीअं विराए, दुश्मन जे कमज़ोरियुनि जो कीअं फ़ाइदो वठिजे, जासूसी कीअं कजे, काउंटर प्रोपेगेंडा कीअं कजे, उहे सभई बंदोबस्त कया, रुगो नमाज़ में आयतूं ॻाल्हि कोन हुई, टोटल जीअं दुनियादारी जा कमा हथऊ थियणु खपनि तीअं कया विया, उनमें चालाकियूं, उनमें दुश्मन खे गुमराह करणु, मिसइंफॉर्मेशन करणु, उन्हनि खे पाण में विरहाइणु, सभु कुझु ऐं हुज़ूर जन जंग जे फ़ाइदे में हुआ, ईरानी खे चए बाबा ईअं जी लड़ाई कबे त पाण हाराईंदासीं, पोइ छा करे, चई पोइ खाई कोठो, वो बची विया लड़ाई ज़िंदगी लड़ाई खां पोइ फौरन बाक़ी जो को हिकिड़ो
यहूदी जो घर वञी रहियो विच में ॿ यहूदियुनि खे लॾाए छॾियूं बनी नज़ीर खे बनू की निकाह खे। बाक़ी हिकिड़ो हो उहे हुननि सां मिलियल, उन्हनि जासूस पे लड़ाई ख़तमु थींदी आहे फौरन उन्हनि ते हमिलो थियो, उन्हनि जो घेरो कयो ऐं साद बिन मुआज़ ज़ख़्मी हो हुन जंग में जेको उन्हनि जो हलीफ़ हो, तंहिंजे लाइ हुननि चयो हीउ जेको फ़ैसिलो कयो असांखे क़बूल आहे ऐं उन फ़ैसिलो बि कयो त जेके मर्द हुजनि बालिग़ उन्हनि खे क़तल कयो वञे, जेके ज़ालूं ऐं ॿार आहिनि उन्हनि खे ग़ुलाम बनाए विकियो वञे। पोइ ईअं थियो हुनूं जन पंहिंजे हद सां मदीने जे शहर में जेके मर्द हुआ उन्हनि खे क़तल कयो। हुन हिकिड़ी अहिड़ी आशा जी रिवायत आहे जेकी माई हुई विछी त वॾा टहक ॾेई पई खिली चई मूं हुन टहक छो पई ॾी, चऊं टहक न पई ॾी, इन करे वञी चऊं थोरी देरि खां पोइ क़तल थी ॾिस चई थो केरु क़तल कंदो, तुंहिंजो मुड़ुस मुंहिंजो क़तल कंदो, तुंहिंजो मुड़ुस को छो कंदो। चई असांजे घर ते घेरो कया त उन देग हुई पाणी जी भरियल, साम्हूं खणी हेठि उछलाई पियो, मुस्लमान मरी पियो, हाणे हुन जे दौर क़तल कंदा। चई ईअं थी थोरी देरि खां पोइ सॾु थियो फलाणी ॾींहुं फलाणी ॾींहुं हुन वठी वियो वरी चई त मूं टहक ॾेई खिली पोइ चई चईसि मूं त चयो तुंहिंजो मुड़ुस मूंखे क़तल कंदो, ॾिस वञा हुनखे क़तल करे छॾियो। हुन खां पोइ हुज़ूर जन मके काबे जी ज़ियारत काफ़ी हुआ, सम्झो त हाणे इबादत करण का वटि न वञनि पर हुन का भूली वॾो किसो आहे। एग्रीमेंट थियो हिन साल ताईं मोटी वञो, आउं ॿ टे ॻाल्हियूं करियां थो न त इहा आउं पोइ कढंदुसि। एग्रीमेंट थी बाबा एग्रीमेंट में लिखियो वियो ॿ शर्त मज़ेदार, हिकिड़ो त तूं रसूल कोन्हे इहो न लिखिजे, हुन लिखियो मोहम्मद रसूल आहे बाबा जे कम लाइ हज़रत अली खे चऊं तूं लिख, हज़रत अली लिखियो हज़रत उमर खे लिख त चओ आउं घुरंदुसि। चवंदा त हज़रत अली तबार हज़रत उमर तबार कढी बीहो ऐं चवण पोइ हुज़ूर खे चई रसूल सलाह खां माटी आयो कोन आहे, चई पोइ छो थो लिखी लिखियो मोहम्मद अब्दुल्ला जो एग्रीमेंट थियो। एग्रीमेंट में हिकिड़ो अजीब ग़रीब शर्त ई हो त जेकॾहिं मुस्लमान को थी हलियो वञे, मुस्लमान काफ़र थी पहिरीं हुननि जे हवाले वञे तो भले वञे, पर जो हुननि जो माण्हू हुन एग्रीमेंट खां पोइ वरी अची मुस्लमान थिए उहो वापसि मोटाए। पर गोड़ हिकिड़ो माण्हू कैदी हो सो मुस्लमान थियो, हुनखे वापसि मोटाइणो थियो, सरासर मुस्लमान जे ख़िलाफ़ मुस्लमान इहा ॻाल्हि क़बूल न कई। बीबी आयशा जी रवायत आहे त हुज़ूर कमरे जे अंदरि आया उनमें तंबूर में मुस्लमान त ॻाल्हि मञी नथा, चई त पोइ मूं सलाह ॾींदुसि त तूं जीअं चवंदे थी कंदा ई तूं जीअं कंदे थी कंदा त अगरि तूं ऐलान लाइ जानवर जी क़ुर्बानी ॾे पोइ मां मुस्लमान इहो पहिरियों मौक़ो हो, पोइ वटि ॿिया मौक़िया हुआ पर वॾो मौक़ो हो जॾहिं मुस्लमान टोटली हुज़ूर जी ॻाल्हि मञण खां इनकार कयो, पोइ माण्हुनि जी क़ुर्बानी कयो, मुस्लमान गरिया बाद ख़ासि था उहे ॿिया उन वक़्त में मां तमामु वॾो फ़ाइदो थियो। सभिनी मुल्कनि जा बैन ॾेई एॾो फ़ैसिलो थियो ईंदड़ साल वरी ईंदा अची हज कंदा, हज बि कयूं, ॿियनि क़ौमनि सां राब्ता रखियऊं, दुनिया में लेटर वेटर लिखियऊं, कुझु उतां पोइ ॿिनि कबीलनि में जहिड़ो थी पियो, क्रोएशियन एग्रीमेंट खोलियो, पोइ खिला खिलायो त एग्रीमेंट न तोड़णु खपे आहे। अबू सुफियान आयो, हुननि वटि आयो, हुननि कोन बजे स्कूल जो पिनियो जेका जॾहिं घणा पर न थिया नेट 630 में हुज़ूर जन फौज वठी विया, हमलो कयूं। हज़रत अब्बास पहिरीं मुस्लमान थियो, अबू सुफियान जे घर खे अमन ॾिनो वियो, 4-5 माण्हुनि जे ख़िलाफ़ु चयो वियो इहे हथ अचनि खे क़तल कजे, ॿियनि सभिनी खे माफ़ कजे। हुनमें हिकिड़ी माई हुई छोकिरी जेका ॻाईंदी हुई हुज़ूर जे ख़िलाफ़ु, जंहिं ॻाल्हायो पिए तंहिंखे माफ़ी मिली वई, इतफ़ाक़ कहिड़ो थियो, छोकिरीअ खे क़तल कयो वियो ऐं ॿिया केतिरा माण्हू 2-4 माण्हू हुआ ॿियनि सभिनी खे माफ़ी थी वई, पर हज़रत ख़ालिद बिन वलीद केतिरा माण्हू मारे छॾिया ऐं हुज़ूर जे हथ मथे खे चयो मुंहिंजा मौला तूं शायदि रहे आउं वरी आहियां, ख़ालिद जेके कमु कयो आहे तंहिंमें आउं शरीक न आहियां। हालांकि ख़ालिद बिन वलीद खे वरी जंग खां पोइ
सैफुल्लाह जो लक़ब थो मिले हो इन ॻाल्हि ते असल ख़ालिद पोइ हज़रत ख़ालिद बिन वलीद को घणियूं ख़िलाफ़तियूं कयूं हज़रत उमर उन जे ख़िलाफ़ सख़्तु एक्शन वरितो ऐं डिसिप्लिन जी ख़िलाफ़ति कंदो हो ख़ालिद बिन वलीद वॾो जनरल हो ऐं उन करे उनखे पंहिंजे ॻाल्हि ते नाज़ हो 80 ज़ख़्म होसि ऐं शाइरनि खे इनाम बि ॾींदो हो या अगरि हज़रत उमर जहिड़े तमामु डिसिप्लिन क़िस्म जे माण्हुनि जे लाइ नाक़ाबिले बर्दाश्त हुई मके ते थियो सभिनी खे माफ़ी ॾिनी वई बरवारनि क़ौमनि कबूल कोन कयो त असां वरी हुनैन जी लड़ाई कई वई उन में ज़रे गॾु शिकस्ती आई पर उहो कामयाबु थिया ताइफ़ जो घेरो कयूं कामयाबु कोन थिया मोटी मदीने विया पोइ वरी उहे पेश पिया साल खां पोइ ऐलान कयो वियो अरब हाणे इस्लामी मुल्क आहे हिन में ग़ैर इस्लामी ॻाल्हि बर्दाश्त न कई वेंदी सवाइ यहूदियुनि ऐं नसारनि जे ऐं अरबनि खे इजाज़त न हूंदी त पंहिंजे पुराणे दीन ते हलनि साल खां पोइ 632 में सभिनी खे चयो त हलो हज ते हलो जुमतल विदा थियो उन्हनि जी तकरीर कई हुन में इहे चयो त ज़िंदह रहियसि तव्हांजो नफ़ो ऐं जे गुज़ारे वियसि त तव्हांजो नफ़ो हूंदो क़ुर में आयतूं आयूं त नबी मरी वञनि था उन्हनि खां पोइ दुनिया हले थी नबीअ जे मरण जे करे ऐं पंहिंजी गरीब न वञिजो छो जो 3 साल नफ़ा ॿ टे ॻाल्हियूं ॿियनि हज़ारनि ॻाल्हियुनि सां गॾु जेके सम्झ में अचणु खपनि पोइ हिकिड़ी ॻाल्हि इहो हुई मूं आगे सॼी दुनिया जे बादशाह खे पढ़े ॿुधायो त शहनशाह ई ॾाढा माण्हू सिपह सालार हुआ जंहिंजे अॻियां ख़ालिद का शइ कोन हुई छंकियूं ते हुयूं अरबेला जी चढ़ पहाड़ जूं जूलियस सीज़र जहिड़ा जनरल हुआ चंद्रगुप्ता मौर्य जहिड़ा जनरल थिया मुस्लमान जनरल त हुनजे अॻियां का शइ कोन हुआ ऐं लड़ाई त हिकु सिर्फ़ु 12 में खेल हुआ खंदक वग़ैरह हिन में 2000 माण्हू 3000 माण्हू पर उहे बादशाही ख़तमु थी वई हीउ उहो अनपढ़ियल माण्हू उमेर हो तंहिं जेका ॻाल्हि कई सारो मज़हबी ख़्याल कान पर केतिरनि ॿियनि ख़्याल खां जेके माण्हू उन मज़हब में शामिल बि न आहिनि से बि पंहिंजे बिना तव्हांजे मुंहिंजे चवण जे ऐं बिना के मौलवी मौलाना जे चवण जे चवनि था दुनिया ते वॾी में वॾी माण्हू इहो हीअं जेका सिलेक्शन लिस्ट थी आहे छा बि हिन जे करे छा इन करे त इहे माण्हू क़ुर ते ईमान रखंदा इहे ख़ुदा जे वहदानियत में यकीन कनि था ऐं चवंदा त हज़रत ईसा अलाह जो पुटु कोन हो न हज़रत ईसा अलाह जो पुटु हीअ ॻाल्हि ग़लति रसूल ख़ुदा जो मञीने कोन था कीअं मञींदा हुआ त मुस्लमान थी वियो पर उन हूंदे बि चवनि था त हीअ बेमिसाल ऐं मज़हबी हैसियत खे छॾींदे बतौर तारीख़ जे बेमिसाल माण्हू उन जो सबबु कहिड़ो उन ॿ टे ॻाल्हि हिकिड़ो जेको सवालु पहिरियों नंबर अहमियत वारो न हिकिड़ो आहे पोइ ई कई पहिरियों माण्हू जंहिं नज़रियो ॾिनो ऐं पंहिंजे ज़िंदगी में उन नज़रिए मुताबिक़ समाज ठाहे ॾेखारियो अहिड़ो ॿियो अहम माण्हू फक़ति लेनिन नज़रियो पेश कयो नज़रियाती माण्हू हो ऐं स्टेट ठाहियो पंहिंजी ज़िंदगी उहो मज़हबी ॻाल्हि हुई ग़ैर मज़हबी ॻाल्हि हुई पर अहिड़ा थोरा माण्हू दुनिया में जंहिं नज़रियो टोटली न हुजे हुजे कि नए नज़रिए मुताबिक़ वरी नई स्टेट ठाहे ॾेखारियो ऐं अनपढ़ियल माण्हू छा हिन क़िस्म जी ॻाल्हि करे फारसी जो हिकिड़ो शेर आहे करीमा दस्तर दर दरवनीस ख़ुदा बंदा ने नेमत रा करम जेके करीम ऐं सखी आहिनि जे हथ में दमड़ी कान्हे ऐं जिन वटि ख़ुदाबंद जेके नेमत जा ख़ुदा आहिनि तन वटि वरी करम कोन्हे इंसान ज़ात में इंसान ज़ात जा भलो चाहींदड़ तमामु घणा माण्हू सकरात केरु अरिस्टो गौतम तमामु घणा पर उहे वरी स्टेट ठाहे न सघे उहे वरी जबर सां मुक़ाबिलो करे न सघे ताबूत जे कुवतनि खे साम्हूं बीह न सघे ज़ुल्म जे ख़िलाफ़ु ऐलान हक़ कयूं इंसान सां हमदर्दी कयूं इंसान लाइ तड़पिया न हज़रत ईसा बि ईअं सभु कुझु कयो पर हू जेके ताबूत जी कुफर हुई जेके शहनशाह जेके ज़िले ज़ुबान हुआ जंहिंजी मोर पखा कलबा हुआ जेके जथ में तलावी लश्कर हुआ क्रोड़े हुआ उन्हनि सां मुक़ाबले जी मशीनरी कीअं ठाहिजे करे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में बाग़ जी शगान माण्हू हो पोइ बाद में आया हो त ताईं
जंहिं इंसान दोस्तीअ जी आला तरीन क़दरनि खे पंहिंजे साम्हूं रखो, जेका उन दौर जी तारीख़ी सूरत हाल मसलन ग़ुलामी उलूजनि क़ाइमु रखी, पर नेपोलियन जो मज़मून तव्हां पढ़ंदो कीअं रखूं जुदा ग़ुलामी क़ाइमु रखी हदीसनि में आहे ग़ुलाम मालिक खां भॼी वेंदो उनजो क़यामत थींदी कान। त उन वक़्त जो सूरत हाल हुई तंहिं मुताबिक़ इंसाननि जे दोस्तीअ जा जेके आला तरीन क़दर रुगो उसूली ऐं किताबी तरह न, पर दिलि जी अंदरां जी माण्हू अंदर में का शइ अंदर में इंसान सां मोहबत। इकबाल चयो आहे खुदा के बंदे तो हैं हज़ारों, बनों में फिरते हैं मारे मारे, मैं उसका बंदा बनूंगा जिसको खुदा के बंदों से प्यार। तो ज़ाहिरी इबादत ते पूरो तवज्जो ॾींदे, पर इंसान जी जेका अंदर जी ॻाल्हि आहे माण्हुनि जी उन सां हिकिड़े दमिला बेवफ़ाई न करणु ऐं तारीख़ी ज़रूरतनि जे मातहत उनजे दायरे में रहंदे इंसाननि सां सची मोहबत करणु, सचो प्यारु करणु, नंढड़े ॿार वांगुरु मासूम हुजणु, फ़क़ीर हुजणु, बहादुर दिलेर हुजणु। दिलेर माण्हू ग़ुरूर ऐं मुतकबर ऐं बदफ़ज़ल थींदा आहिनि, आकड़ ठठ ठूठ बटा छटा बंदोबस्त ॿिया जीअं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोइ लगन कयो ठठ ठीकड़ शहंशाह दिले सुबानी फलाणा पूरा ॾींहुं पोइ लॻो आहे ब्रॉडी तूं सादो रहो जस्ट लाइक ए चाइल्ड। ॿार हुनजो ॿालपण हुन खां कॾहिं मोकिलाए कोन। और अलाही शादी हुई जाम कई, हुनमें नंढियूं कुंडियूं थोरियूं हुयूं, हज़रत सफ़िया हुई, हज़रत जवेरिया हुई, हज़रत आयशा हुई, बाद में 16-17 जूं ॿियूं घणियूं पायूं सभु वॾियूं कुंडियूं हुयूं। अलाही माण्हू ॿियनि मज़हबनि जा माण्हू पंहिंजे मज़हब जा माण्हू कनि था मज़ाक कनि था, पर फाका तव्हां जेकी पढ़ंदव संदसि ज़िंदगी पढ़ंदव हज़रत उमर जो हिकिड़ी हदीस आहे वेठा बयान आहे वेठा तो उर्दू जे मथे वेठा ऐं वियुसि त मूं ॻाल्हाइण जी कोशिशि कई ॻाल्हाईंदो, वरी मूं सलाम कयो जवाबु ॾिनो, वरी हिकिड़ो ॿियो वेठो पोइ कयो, माण्हू चयो त ज़ातू सांस वॾी लॻ उन्हनि कॾहिं चयो पाण मथे वेठा ॻाल्हाइनि था ॿोली सुठी था ॻाल्हाइनि, हा उहो ॼठगी ॿोली थो ॻाल्हाए, पर हुज़ूर इंसान ज़ौजा इकराम उम्महातुल मोमिनीन उहो जेको सॼो फार्मूला आहे उहो सम्झो त मूं चई छॾियो, उहो उहे सां नाराज़ आहिनि उम्महातुल मोमिनीन ऐं उन्हनि खे राशन कोन थो मिले। बीवी फातिमा खे मोकिलियो त चओ त हीअ जेके मुस्लमान सदको था ॾियनि त सदका अबू बकर धीअ जे घर में वञे थो उते सदको छो थियूं ॾियनि, सभु माण्हू उते ॾियनि था, असां बि घर जॾहिं तूं अचे थो तॾहिं माण्हू सदको छो था ॾियनि। पंहिंजे वात खे चओ त मुस्लमान खे चओ त जॾहिं असां वटि राति गुज़ारी त सदको असां वटि खणी अचनि, हुननि जन वटि वेही सही बुखारी वरी बीवी फातिमा जी सॼी ॻाल्हि कई, हुननि जन मचकार वरी ॿियो कहिड़ो वरी मचकार रोज़ ॻाल्हाइण जा वॾी वॾा डिप्लोमेट बेपनाह डिप्लोमेसी पढ़ंदो तो आहे ख़बर मचकार माई चओ बाबा जंहिं ॻाल्हि में अलाह ऐं संदसि रसूल राज़ी आहिनि तंहिंमें उन्हनि खां पुछ त उहे राज़ी हुजनि छो न। अटकल आहे अलाह रसूल असां में राज़ी नथो थिए चए बाबा हम वरी पढ़ंदासीं। ईअं इन्हनि डिप्लोमेटिक अंदाज़ सां तव्हां ॾिसंदो त केतिरियूं ॻाल्हियूं तमामु नाज़ुक नफ़ीस ॿियो चवंदा जिब्रील खे ॿियो कमु कोन्हे रोज़ आयतूं खणियो अबू बकर जे लाइ चए थो असां वटि आयत अचे ई कान हदीस में ऐं किताब जी ॻाल्हि करे सही बुखारी तव्हांखे ॾिसण में ईंदो त हिकिड़े पासे जिब्रील अमीन पियो अचे हुनजी परनि जी लर्ज़िश आहे क़ुरान शरीफ़ पढ़िजे पियो मथां नूर जो सॼो बारिशूं आहिनि पर उन सां गॾु दुनियावी ॻाल्हियूं बि ईअं आहिनि जेकॾहिं अमीन दीन खे हिकिड़े पासे रखी छॾियो ऐं उहो हिकिड़े इंसान तौरु खेसि ॾिसो तव्हां ॾिसंदो त केॾो न तव्हां मुस्लमान न हुजो तव्हां यहूदी हुजो ईसाई हुजो पर हिन माण्हुनि ते तव्हां आशिक़ माण्हू तव्हां जेकॾहिं मज़हब खे मज़हब करे सम्झो पर हुन सां गॾु जेकॾहिं तव्हां हुनखे इंसानी माजरा करे सम्झंदो नेपोलियन खे माण्हू पसंदि कंदा केतिरा माण्हू अंग्रेज़ हुआ पंहिंजे दुश्मन नेपोलियन खे माण्हू फ़क़ति मज़हब जे करे थोरी ॿिए खे प्यारु कंदा माण्हू मुखालिफ़ मज़हब जे हाणे मंदर माण्हुनि खे घणा माण्हू पसंदि कंदा आहिनि केतिरनि माण्हुनि जो हीरो ऐं खटमंडू में बसि उतां जा माण्हू सभु हीरो आहिनि त चओ असांजो हीरो ज़ुल्फ़िकार में भुॻियो आहे असां वटि जेको बहस थियो असां वटि जेका तहरीक शुरू थी सा भुॻ जी करे चङो हितां ई ईअं आहे। इन सॼे दौर में तव्हांखे कुझु ॻाल्हियूं इहे नज़र ईंदियूं त हिकिड़ो सादो माण्हू अरब जो बदिलू कुरैश हो
पर सादो माण्हू हुन लिखियो आहे किताब में मुंहिंजो दोस्त लिखियो आहे त काछो बि कंदो परंदे सुतो पियो हूंदो जुतियुनि खे वेठो कढींदो कपिड़ा वेठो धोईंदो चटियूं वेठो हणंदो बादशाही मिलण खां पोइ हिन माण्हू जे माण्हू इन करे चवां थो जो नूर ऐं बशर जो मसला पर क़ुर में खां पढ़ंदो त कुल इन्नमा बशरुम मिस्लुकुम ला अमलिकु नफ्सी शैअन वला दरर ऐं रसूल तूं चओ त आउं तव्हां जहिड़ो इंसान आहियां ऐं आउं ॿियनि खे नफ़ो ऐं नुक़सानु पहुचाए सघां सो त परे रहियो पर आउं पंहिंजे नफ़्स खे बि नफ़ो ऐं नुक़सानु नथो पहुचाए सघां क़ुर शरीफ़ जो वधीक मुतालो करणु खपे हिन क़िस्म जी शयूं आहिनि क़ुर शरीफ़ में मसलन आल इमरान में तव्हांखे मिलंदो बक़रा सूरत में ला इकराह फिद्दीन ऐं पछाड़ी सिट आहे कत बयन रुश्द मिनल गय्य जेका हिदायत हुई सा असां करे छॾी गुमराही ऐं हिदायत जे विच में असां फ़ैसिलो करे छॾियो हाणे माण्हू फ़ैसिलो कनि त उहो ॾाढा घणी माण्हू नुक़सान करे ला इकराह फिद्दीन दीन में नंढो आहे कोन छो त कत बयन रुश्द मिनल गय्य गुमराही ऐं हिदायत जे विच में फ़ैसिलो असां जुदा करे छॾियो हर शइ जुदा आहे जेको वणे सो माण्हू क़बूल करे ऐं ॿियनि वाज़े लफ़्ज़ आहे लाइस अलाए के ख़ुदा तो उते ज़िम्मेवारी कान्हे तुंहिंजी हिदायत में ऐं रसूल या तुंहिंजी ड्यूटी न आहे त माण्हुनि खे मजबूर करे तो हिदायत ते आणी वलाकिन अल्लाह यहदी मन यशाअ छो त अलाह असांखे हिनखे वणंदो तंहिंखे हिदायत ॾींदो जेके न वणंदो तंहिंखे हिदायत ॾींदो ई कोन उते क़ुर त इन ते गौर थियणु खपे जेकॾहिं असीं फ़क़ति क़ुर ऐं हदीस जो मुताबिक़ चंद माण्हुनि जे हवाले करे छॾींदासीं त मुल्क में बेगती हूंदी पढ़ूं था पढ़नि की न कुलूब में पाणा ॾोह चढ़नि जीअं बरक़ मोह त आहेरियां उजरो मोह त आहेरियां उजरो अंदर में कारो बाहिर ज़ैब ज़बान सी दिल में हजारो इन पर बेचारो वेझो नाए विसारो तंहिं करे रुगो लफ़्ज़ न आहिनि अंदर आहे ऐं जुर्म बहाल बेमिसाल मूं त रुगो 2 मिंट ॻाल्हि करे छॾी पर आउं असीं अफ़साने में ॻाल्हि पायूं अधु वॾा माण्हू आहियूं माण्हुनि जे अंदर नफ़्सियात खे सोचूं था उहिद जो मैदान आहे हज़रत उमर कोन्हे हज़रत उस्मान घर वेठो आहे उहो बीमारी आहे घर में बीमारी आहे माण्हू कर टुटी वियो आहे हुजूर जन अकेला आहिनि हिकिड़ी औरत बीठी आहे सां पई डिफेंड करे ख़ुदा जो रसूल जंहिंजे पुठियां मलाइकनि जंहिंजे पुठियां काइनात जेको महबूब आहे तने तनहा जबल में बीठो आहे हिकु कुझु ज़बरदस्त बीठो आहे हुनजी हिफ़ाज़त करण वारो को माण्हू औरत बीठी आहे उहा औरत न हुजे त छा थियो उन छा महसूसु थियो ऐं सल्तनत तो कायम करनी कान्हे खजाना तो वठना कोन्हे मुल्क करणो कोन्हे बादशाही करनी कोन्हे पुटनि खे बादशाह करणो कोन्हे पुटनि खे पर माण्हू खे लालच का हुजे त माण्हू खणी एॾो कमु करे मक़सद ई मक़सद आहे फ़क़ीर मक़सद आहे फाका मक़सद में बूटनि खे चटियूं आणियूं मक़सद में ख़मीस में ज़रूरी आहे आऊं इहा ॻाल्हि जेका वेठो करियां असां इन लाइ न आहे छो त कमु ॿियनि जो आहे मूंखां वॾा बहितर इंसान वेठा आहिनि जेके तव्हांखे बेशितर रस्तो ॾेखारे आऊं ॻाल्हि थो करियां हिन दुनिया में उन्हनि गुणनि जी ज़रूरत आहे हिन सियासत में जेको असीं पंहिंजे नए दौर में नई दुनिया अॾणु चाहण जा ख़्वाहिशमंद ऐं दावेदार आहियूं तिन खे ज़रूरत आहे हू मलाइकनि जूं ॻाल्हियूं बेशितर जूं ॻाल्हियूं हू माखीअ में खीर जे नरम जूं ॻाल्हियूं त मत भरियूं असां जहिड़नि गुनाहगारनि खां तमामु परे असीं हिन दुनिया जे नंढनि नफ़नि जी ॻाल्हि था करियूं त हिन दुनिया खे बहितर जहान कीअं बणाइजे हिकिड़ो नओं निज़ाम कीअं क़ाइमु कजे जो उन्हनि मक़सदनि जे क़रीब तर हुजे इंसान की बेहतरी खे ज़िंदगी खे बहितर बनाए जुर्रत क़ुर्बानी जेकॾहिं संदसि ज़िंदगी जो अहवाल तव्हां पढ़ंदो ऐं उन सुठे में सुठो किताब इब्न इसाक़ आहे इब्न हिशाम आहे ॿिया किताब पोइ लिखिया विया आहिनि हुन में पहिरियों मटीरियल उन में एॾो किताब आहे हींअर बाज़ार में मिले थो अॻे कोन थो मिलियो पेरिस जे डिक्शनरी में मथां बोर्ड नंढियूं अरबन पंहिंजी कमाल बहादुरी सां हर शइ पेश कई आहे जेका आउं पेश नथो करियां तव्हां मालूम नंबर ॿी ॻाल्हि हुई माफ़ करे छॾियो नंबर 3 ॻाल्हि हुई सज़ा ॾियणु हिकिड़ो माण्हू को माफ़ करे छॾी डिसिप्लिन हुजे ई न माण्हू ख़बर हुजे त जेकी ख़बर जो कमु ईंदो माफ़ी ऐं सज़ा जे विच में हिकिड़ो बैलेंस काइमु
माण्हू छा कयो हिकिड़े दौर में जो माण्हू मुस्लमाननि खे वठो पोइ उन्हनि खे इतना असांखे ॾियो त उहे अची असांखे क़ुर पढ़णु ॿुधाइनि उते वञण खे मालूम अहिड़ा इलाही वाक़िया हुज़ूर जन चयो त हिननि हिकिड़े वठी उनखे वठी आया उनजो ॿाहूं वठियूं हिकु ॿाहूं वठियूं टंगूं वठियऊं ऐं गरम मिटी जेका अरबट जी थिए थी तंहिंमें उछलाए छॾियऊं पाणी पाणी कंदे मरी विया चई मिसाल उहो हिननि खे मारण लाइ ॿियनि जो रस्तो बंदि कंदा डिसिप्लिन टाइम हो तव्हां सम्झो त कंहिं बि सूरत में जेके उन दौर जा वॾे वॾा डिसिप्लिन हुआ तंहिंखां ॻाल्हि घटि कई मौजो इहो हो त ॿिन्ही में बैलेंस हो जेकॾहिं सभु ख़ैर हुजे हा कुझु कोन थी जेके माण्हू असांजे दौर में ॼण था डिसिप्लिन खे तव्हां छॾे ॾियो बंदोबस्तु न करियो एहतियात न करियो सख़्तियूं न करियो मज़बूती न करियो क़ुर्बानी न करियो मैदान में न अचो रुॻो वेठा आला आला करियो ऐं माण्हुनि खे नसीहतूं करियो उन्हनि खे हुज़ूर जी ज़िंदगी में सबक़ सिखायो हुज़ूर खां वधीक शफ़ीक़ ऐं महिरबान माफ़ कोन्हे ऐं तारीख़ी ॻाल्हि मज़हबी तरफ़ थो गुनाहगार आहियां मज़हब मूंखां वॾी शइ तारीख़ जे शागिर्द जे हिसे में आउं चवां थो त हुज़ूर जन खां वधीक शफ़ीक़ ऐं महिरबान इंसानी तारीख़ माण्हू पैदा कयो ई कोन पर जंहिं डिसिप्लिन जो मामिलो हो हज़रत उमर बि इहो ॿिया माण्हू डिसिप्लिन जो मामिलो हो उन्हनि उहे समूह ज़िम्मेवारियूं निभायूं जेके उन सॼे काफ़िले खे सलामती सां उते पहुचण लाइ ज़रूरी हुई पोइ ह्यूमन बीइंग्स कॾहिं थोरो कॾहिं कोसा न थिया घोड़ा गुण एतिरा आहिनि हुज़ूर जा जेकॾहिं मूंखे ॾींहं लॻी वञनि त आउं तव्हांखे ॿुधायां ऐं लिखां काश आउं लिखी सघां हिकिड़े भेरे चल भाउ अकील हज़रत अली जो भाउ हज़रत अकील तयारु थियो मूंखे पैसा ॾिनईसि चई ॿिया ॾिनईसि की अञा हज़रत इमाम हसन खे शिया साहिब असांजा दोस्त क़बूल कोन कंदा इहे रवत खे कंदा ख़बर न आहे छा कोई छॾां पर असीं उन किताबनि मां था चऊं हज़रत इमाम हसन ऐं इमाम हुसैन घुराइनि त भाई हिकु चाचा खे वठी वञ जेको वॾे वॾो दुकानु मके जो हुजे भई ॾेखारेसि मदीने जो चई छा था ॾेखारे चइबो हुनखे तालो वञी पंज बरसां हिकु सभु टपड़ खणी वञी जीअं मूंखे ॿधाई ॾे छा इहो आउं वरी पाण खे ॿुधाईसि छा तुंहिंजे लाइ करे धारे जी ॻाल्हि थो करी पोइ पैसे जे हिसाब जी ॻाल्हि मके जी फतह जॾहिं थी तॾहिं ख़ज़ाना सभु गॾु थिया त हिकिड़े माण्हू खे मूंखे ॾे ॾिनईसि वरी ॿियो ॾे वरी ॿियो ॾे टियों ॾे थोरो ॿियो ॾे अञा मूंखे ॾे चई त हिननि माण्हुनि खे तूं हेतिरो थो ॾी मके वारनि खे असांखे हेतिरो ॾेई कोन थो लड़ाई न कोशिशि असीं तोखां गॾु हुआसीं चई त छा अव्हां लाइ इहो काफ़ी न आहे अव्हां सां गॾु अलाह जो रसूल हुजे ऐं हिननि सां गॾु इहे उठ हुजनि हिननि खे उठ मिलिया तोखे आम थो मिलां तोखे सवलो करिणो खपे ऐं हिन जो जवाबु केरु ॾे अनपढ़ियल माण्हू यानी तव्हांजी इन माण्हुनि खां जीअं माण्हुनि सां डील कंदो तव्हीं तसवर नथा करे सघो त हिन माण्हुनि में गौर हिन ख़ुदा जे रसूल में जेके गौर हुयूं या करूं माण्हुनि हर क़िस्म जे माण्हुनि सां उन्हनि लिखियो आहे हिन हिकिड़ो अखर ॿ टे लिखिया आहिनि मुंहिंजे दोस्त पढ़ी ॿुधायो ॿ टे ॿुधायो लिखी हीअ न जॉन स्टुअर्ट मिल्स जो भाउ मशहूरु स्टुअर्ट मिल्स इकोनॉमिक हिस्ट्री लिखी आहे भाउ त मोहम्मद कुदरत जे किताबनि में गहरो ऐं अमीर मुतालो कयो हो जेतोणीकि अखरनि में उहो अणपढ़ियल बस दुश्मननि सां दाना खां दाना दुश्मन सां बहस मुबाहिसो करण में हुनजो दिमाग़ एतिरो वसी थींदो हो जो समुंडनि जेतिरो वेकिरो थींदो हो ऐं पंहिंजे कंहिं अणपढ़ियल पोयल कला करे पंहिंजे दिमाग़ खे एॾो नंढड़ो कंदो हो जो ॿार खे सम्झाए सघंदो हो ॿार सां ॻाल्हाए सघंदी ॿार सां हिन जी सादी फ़साद उन फ़साद जे बयान खे हू अहिड़े शान ऐं अहिड़ी ख़ूबसूरती सां कमाईंदो हो ऐं संदसि चहिरे ते अहिड़ी मासूमियत हुई जो हुनजी अज़मत जंहिंजो जाह ऐं जलाल जेको वॾो हो उहा हुनजे मुंहं ते ईअं लॻंदी जीअं मासूम ॿार ते वेठा ऐं माण्हुनि में डप जे बदिरां ख़ौफ़ जे बदिरां प्यार ऐं मोहबत जा जज़्बा पैदा थिया हुआ हिन में बाख़्तियार जीनियस सां गॾु हिकिड़ी अहिड़ी फितरती ॻाल्हि रखी हुई जो अणपढ़ियल हुजे थोरे आलम जंहिंसां ॻाल्हाईंदो हो तॾहिं दिलि मोह न अख़्तियार न मोह परसुएशन जंहिंजी हिन दौर में असां जेके पाण खे इनकलाबी कारकुन सम्झूं था आवाम जे बहिख़ा सम्झूं था तिन माण्हुनि जे लाइ त कीअं अख़्तियारी खे बि इस्तेमालु कजे
तवाज़ुन कायम रखजे माण्हू खे कीअं मोहिजे ऐं ॿियो सॼी ज़िंदगी क़ुरान चवंदा आहे इन सलाती व नुसुकी व महयाती व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन रसूल चओ वाकई हिन ते अमल तव्हां सदो त मोहम्मद सुबुह खां शाम यमन जे नबूवत जे पहिरीं ॾींहं खां वठी आख़िरी दम ताईं तव्हां हिनखे के न के टिविणूं कंदे अटकलूं कंदे कम कंदे महिनतूं कंदे कोरिया कंदे ॿारनि नंढड़नि मर्दनि औरतनि ज़ातुनि जी बेरण असीं वकील आहियूं हिकिड़ो माण्हू अंचरनि माण्हू सां ॻाल्हाए करे माण्हू आयो चयाऊं ज़िना करे राति करे हुनखे फ़ोन करे मतिलबु ज़िना करे माना फटकानियूं जो मार माण्हू चरिया माण्हू ॾिखारो त असांखे जॾहिं हींअर मारिबो त असीं बिश्त में वेंदासीं असांखे हूर मिलंदो हूर जे शौक़ में ठहा हिन जो बि ख़्यालु रख न मारणु खपे हिन पासे फिरी आया साईं मूं ज़िना कयो मूंखे पाक कर हुन ॿोली में चइबो मूंखे पाक कर फ़ोन न कयो वरी जिप फिरी आयो हुन पासे साईं मूंखे पाक कयो पोइ जेके सुवाल पिया पंहिंजो पुछणा हुन पेश करे सघां त हुन किताबनि में ला जे पढ़ो उहो सुवाल पुछो त मूं बि ॿार चयो हासीं हा पोइ नेठि चऊं भला तूं बीमार चऊं बीमार आहियां चऊं भला चमड़ो थींदे कोई न वरी मायूं चवनि उहे बि ईअं चवनि भला तुंहिंजे पेट में पाचो आहे हा पोइ जरा ॼमाइंगे पोइ ईअं को फ़ैसिलो कंदासीं यानी चया माण्हू बेसमझ माण्हू झगड़ा माण्हू बदबू माण्हू अणपढ़ियल माण्हू तिन सां डील करे पाण जो माण्हू मिला मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे बहितरीन ज़हीन तरीन माण्हू जेके आख़िरी ज़िंदगी जा मक़सद हासिल कया आहिनि जिन जो बयानु हुजूर जो न कयो किताब कोन लिखियो एॾी वॾी फसाद ऐं बलाल सां माण्हू ॿिया पिया पढ़ियल माण्हू ॿिया आहिनि चवनि फलाणो माण्हू इल्म जो दरिया हो कहिड़ो इल्मु इल्मु त हाणे आहे पैदा अलाए किथे आहिनि माना उन्हनि वॾी हिकिड़ी ॻाल्हि करिजे आहे फलाणो इल्म में दरिया थियो आहे हुजूर जो इल्मु उन दौर जे हिसाब सां मज़हबी हिसाब सां एथिक्स ते किताब हुजूर जो कोन लिखिया जेके किताब माण्हू लिखिया जेकी इल्म कया उन्हनि जे बुलंदियुनि ते इंसान जे बहितरी जे वास्ते इंसान जे ज़िंदगी में लॉट ऐं तक़दीर बहितर बनाइणु ज़ुल्म ऐं जबर खे घटाइणु इंसाफ़ खे फ़रोग़ ॾियणु माण्हू खे हिन दुनिया ते रहण जे क़ाबिल बनाइणु इंसान ज़ात लाइ हीअ धरती जेका तंग जेका जबर खे रूह खे उगाड़े थी उन्हनि खे क़ाबिल बर्दाश्त बनाइण लाइ हिकिड़े पासे ऐं ॿिए पासे पंहिंजे नफ़्स खे पंहिंजी ज़ात खे गुनाह करे छॾणु फूंदा फूंदा करे छॾणु वक़फ़ करे छॾणु जीअं माण्हू पंहिंजो पाण खे ईअं सम्झे त ॼण ॼाओ हिन शइ लाइ आहियां मोह लाइ आहियां ऐं सो ख़ामोश न सवाइ पटाटो सवाइ शो जे हिन लिखियो आहे हिकिड़े माण्हू चई त पंहिंजो पाण खे फना करे छॾे ऐं रायबनि वांगुरु गुरूर पूरो ॾेखारियईं त ॾिसो आउं केॾी क़ुर्बानी करणु वेठो आहियां शो खां सवाइ नुमाइश खां सवाइ ॾेखार खां सवाइ हिकिड़ो माण्हू ईअं पैदा थियो ऐं गुज़ारे वियो हिकिड़े ॿिनी जे तजले वांगुरु पंहिंजूं रोशनियूं छॾे ॾिनो पोयनि हुन जा फ़ाइदा वरिता ऐं नाजाइज़ फ़ाइदा वरिता 100 सालनि में मशरक़ ऐं मग़रिब में उहो फैलिजी वियो वाइदे जी वफ़ाई मिस्र ऐं फ़लस्तीन जहिड़ा मुल्क फतह करे ॾिना हिकिड़ियूं नयूं रवायतूं इक़्तिदार में कयूं हिन लिखियो आहे त मुस्लमान उन दौर जे मुस्लमान कंहिंखे बि कोन चयो ज़बरदस्ती मुस्लमान थी कंहिंखे बि कोन चयो त हिकिड़ो मुस्लमान खे तोखे फ़ाइदा था ॾियूं तमामु घणियूं ॻाल्हियूं जेके ईरानी ऐं हुन रूमियनि जे हुकूमतनि में तसवर बि कोन हो हिननि अरब जे रणपट जे माण्हू नवां तसवर हुकमरानीअ ॾिना यानी बुराइयूं जेके बि हुयूं जे अरब में अची वयूं हाकम बिना मुना हुआ इस्लामी निज़ाम रही कोन 10 साल खां पोइ बादशाह त इस्लाम पाण में लॻल छा हुजूर जब चवंदा थी वियो बि न ऐं अचां त इहो थी वियो हटी जाए अहिड़े माण्हू जे नाले ते शहनशाह ऐं कैसर ऐं किसरा ख़ासि करे अब्बासी त पोइ शहनशाह थी विया हारून रशीद ऐं मंसूर ऐं ॿिया जेके शहनशाह शाह जलाल जे बादशाह तमामु किना थी विया पर किने थियण खां पोइ बि उहो पंहिंजे दौर ते ऐं जेका रेनेसांस थिए थी बाद में उनजी ॻाल्हि नथो करियां ऐं उन दौर जी ॻोल्ह थो करियां जंहिंमें इहे माण्हू हुआ उन दौर में पोइ माण्हू खे तमामु वॾा पथारा अची विया पर उन दौर में इहे पंहिंजे ज़माने जे बादशाहनि ऐं हाकमनि खां 10 फुट उघाव ऐं उहो मोहम्मद जी तइलीम ॾिसो उहा बुनियादी तइलीम हुई उनखे मसक कंदे 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 हटाईंदे हटाईंदे उनखां इनारात कंदे उनखां भॼंदे उनजे बारे में कूड़ियूं ॻाल्हियूं कंदे कूड़ियूं ठाहींदे बि पोइ उन लाल ते पढ़ंदा जो हुननि दुनिया खे हैल्प कयो गुरू हो बहो पर आरियाणियूं उजारियूं लाथो सभु लोक तां हाड़े घड़ीअ हो छोरियूं छुड़णु सिखियूं
पूरो कयां को आयो सुवतो जडुचू बिक ब्यार जखरो जसखरो ब्याड़ी वीर मिट्टी इन खमी असुलियत